अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि सुबुह जी शुरुआत कीअं थी आहे ऐं ही प्यारी प्यारी मॉर्निंग ही ख़ूबसूरत मॉर्निंग ही प्यारी प्यारी मॉर्निंग कीअं लॻी रही आहे। अच्छा अक्सर जॾहिं असां सुबुह जी ॻाल्हि कंदा आहियूं त ही उहा सुबुह आहे जेका ॾींहं जी शुरुआत नज़र ईंदी आहे असांखे ॾींहं जी शुरुआत करे रही हूंदी आहे। हिकु हर नई सुबुह हर नई शुरुआत सां गॾु ईंदी आहे। किथे लिखियल बि मां पढ़ियो त जेको सिजु उभरे थो हर रोज़ु सिजु उभरंदो आहे। सिजु हमेशह हिकु सर्कल आहे न जेको ज़िंदगी जो हलंदो आहे जेको सिस्टम आहे उहो हलंदो आहे त सिजु उभरंदो आहे उनखां पोइ चंड नज़र ईंदो आहे तारा नज़र ईंदा आहिनि ऐं उन राति खां पोइ हिकु नयो सिजु वरी उभरंदो आहे। त उहो जेको नयो सिजु हर रोज़ु उभरे थो उहा हर रोज़ु हिकु नई आस जी निशानी आहे हिकु नई होप जी निशानी आहे हिकु नए ॾींहं जी निशानी आहे हिकु नई जस्तजू जी निशानी आहे हिकु नयनि जज़्बात जी निशानी आहे। इहो जेको सिजु उभरे थो असां लफ़्ज़नि में काफ़ियुनि जॻहियुनि ते असां पढ़ियो आहे असां किताबनि में पढ़ियो आहे असांजी शाइरियुनि में असां घणो ॿुधियो आहे इन शुरूआति जे बारे में इन आगाज़ जे बारे में। पर तव्हांजी ऐं मुंहिंजी ज़िंदगी जे उन सिज खे जेको हर रोज़ु जेको अगेन हर रोज़ु उथे थो तव्हां रेस्ट कयो था राति जो उन खां पोइ नेक्स्ट मॉर्निंग तव्हां उथो था उन उथण सां गॾु हिकु नए ॾींहं जी शुरूआति तव्हां कयो था उहो सिजु जेको उभरे थो कुदरत जो जेको सिजु आहे उहो त उभरे थो पंहिंजे टाइम ते पंहिंजी जॻह ते पंहिंजी शयूं सॼियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ पूरी करे थो। पर छा तव्हांजी ज़िंदगीअ जो जेको सिजु आहे तव्हांजी ज़िंदगी जेका मॉर्निंग आहे जेका स्टार्ट थिए थी उन मॉर्निंग में केतिरी होप आहे उन मॉर्निंग में केतिरी जस्तजू आहे उन शुरूआति में केतिरो कुझु आहे जेको तव्हां पंहिंजे लाइ कयो था। चयो इहो वेंदो आहे त जॾहिं तव्हां असां वटि काफ़ी सारा उहे माण्हू बि हूंदा आहिनि जेके लेट राइज़र्स हूंदा आहिनि असां वटि जेके अर्ली राइज़र्स आहिनि उहे त हूंदा ई हूंदा आहिनि पर जेके लेट राइज़र्स उन्हनि जो जेको तादादु हूंदो आहे उहो कई गुना वधीक हूंदो आहे। उन्हनि जे लाइ किथे मां पढ़ियो हो त माण्हुनि जो इहो चवणु आहे त तव्हां हर मिनट सुबुह जो जेको तव्हां ज़ाया कयो था ऐं तव्हां लेट उथो था पंहिंजे स्केड्यूल खां जेको तव्हां सेट कयो आहे या जेको नेचर सेट कयो आहे उन स्केड्यूल खां जेको तव्हां हिकु हिकु मिंट लेट उथो था उन हर हिकु मिंट तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो ज़ाया कयो था ऐं उन मिंट जो अज़ालो तव्हां पंहिंजे तमामु ॾींहं में कयो था। असां वटि त कलाकनि जी ॻाल्हि हूंदी आहे पर सियाणनि जेके आहिनि उहे मिंटनि जी ॻाल्हि कई आहे पर असां वटि त कलाकनि जी ॻाल्हि हूंदी आहे। त असां हर कलाकु जेको सुबुह जो लेट उथूं था असां नेचर खां डिफरेंट वञी ऐं पंहिंजी मॉर्निंग ख़राबु कयूं था पंहिंजी मॉर्निंग खे उन स्लीपिंग पैटर्न में गुज़ारे छॾियूं था। उहा मॉर्निंग जो जेको अज़ालो आहे उन टाइम जो जेको अज़ालो आहे उहो असांखे सॼे ॾींहं में करिणो पए थो। काफ़ी दफ़ा तव्हां ॾिठो हूंदो त सुबुह साण जेके माण्हू उथंदा आहिनि उन्हनि जो चवणु इहो हूंदो आहे त जी सुबुह अगरि तव्हां अर्ली मॉर्निंग उथो त तव्हांजा तमामु जेके कम आहिनि उहे ॾाढो ईज़ीली थी वेंदा आहिनि ऐं हक़ीक़त बि इहा आहे बिकॉज़ जेको ॾींहुं आहे उहो एक्चुअली जेको नेचर आहे न उन ॾींहुं कम लाइ ठाहियो आहे पर असां उनजे बिल्कुलु उबतड़ कमु करे रहिया हूंदा आहियूं। इते सियाणनि इहो बि चयो आहे त जॾहिं तव्हां मॉर्निंग जी जेका हिकु शुरूआति थिए थी उनखे कुझु इन तरीक़े सां प्लान कयो त तव्हांजी मॉर्निंग में का एक्टिविटी हुजे। असां हमेशह सुस्तनि वांगुरु उथंदा आहियूं आराम सां उथी असांखे को बेड टी खपंदी आहे बेड टी त हिकु नंढो लफ़्ज़ आहे असां त बेड ब्रेकफास्ट जीअं भई आदी थी विया आहियूं हाणे त असां उन सुस्ती में हूंदा आहियूं किथे। बट सियाणनि जो इहो चवणु आहे त तव्हां पंहिंजी मॉर्निंग में जेको फर्स्ट जेका तव्हांजी एक्टिविटी हूंदी आहे न उहा अहिड़ी हुजणु खपे जेका तव्हांजे सॼे ॾींहं खे ॾाढो कराइमत साबित करे या पोइ सॼे ॾींहं खे हिकु एनर्जी ॾिए। उते जॾहिं तव्हां हेल्थ जे बारे में ॾिसो था त उते चवे थी जॾहिं मेडिकल साइंस इहो चवे थी त तव्हां सुबुह जो उथी जॾहिं तव्हां वॉक कंदा आहियो त तव्हांजी सॼो जेको ॾींहुं आहे उहो ॾाढो एनर्जेटिक गुज़रंदो आहे। इहा उहा एक्टिविटी आहे अगरि असां तव्हां ऐं मां गॾिजी असां सुबुह जी जेका वॉक जी जेका प्रैक्टिस आहे अगरि असां उहा डेली असां करे सघूं हिकु ॾींहुं खां पोइ ॿ ॾींहं खां पोइ 3 ॾींहं वीकली अगरि असां ईअं रखूं ऐं हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जंहिं ॾींहुं असां डेली उन वॉक जा यूज़ टू थी वेंदासीं। उहा एक्टिविटी अगरि असां रखूं त असांजो जेको तमामु ॾींहुं आहे उहो एक्टिव गुज़री सघे थो। न सिर्फ़ु एतिरो बल्कि चयो इहो वेंदो आहे त को बि तव्हां वर्कआउट कंदा आहियो या का बि तव्हां एक्सरसाइज़ कंदा आहियो उन एक्सरसाइज़ सां गॾु गॾु फिज़िकली किथे तव्हांखे उहा तव्हांखे फ़ाइदा ॾेई रही हूंदी आहे मेडिकली तव्हांखे फ़ाइदा ॾेई रही हूंदी आहे पर उन सां गॾोगॾु उनजो फ़ाइदो कुझु इहो बि थींदो आहे त तव्हांजे जेके ज़हन जो जेके नर्व्स आहिनि उहो सिस्टम कुझु ईअं एक्टिव थी वेंदो आहे जो तव्हांजे तमामु ॾींहं जे कमनि में तव्हांखे हेल्प आउट कंदो आहे। त जीअं नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जेके सुबुह जो असांखे ख़्यालु रखिणो आहे। एंड वन मोर वेरी इंपॉर्टेंट थिंग जेका असां
अक्सर असां माण्हुनि में ॾिठो आहे जंहिं ते माण्हू बिल्कुलु ख़्यालु न ॾींदा आहिनि, दैट इज़ त तव्हांजो सुबुह जो मील। असां सुबुह जे मील खे हमेशह निगलेक्ट कंदा आहियूं। असां हमेशह चवंदा आहियूं त ठीकु आहे जी, कल्ह लाइट शइ खाए था वठूं, को मसइलो कोन्हे, ॾींहं जो ॾिठो वेंदो, कुझु ॾींहं जो खाए छॾींदासीं, पर सुबुह जो कुझु लाइट था डिफरेंट रीज़न जी वजह सां त जी सूट नथो करे, त हीअं नथो थिए, हूअं नथो थिए। बट अगेन माण्हुनि जो इहो चवणु आहे, बल्कि इन ते रिसर्चिस आहिनि, सर्वेज़ आहिनि, त जेके माण्हू अर्ली मॉर्निंग उथी ऐं हेल्दी ब्रेकफास्ट कंदा आहिनि आफ्टर एक्सरसाइज़ या इहो सभु सॼो शेड्यूल खां पोइ, जॾहिं उहे हेल्दी ब्रेकफास्ट कंदा आहिनि, उहे माण्हू उन्हनि माण्हुनि खां कई गुना वधीक ज़िंदगी जीअंदा आहिनि, काफ़ी साल वधीक पंहिंजी ज़िंदगी खे प्लस करे छॾींदा आहिनि, जेके माण्हू सुबुह जो एम्प्टी स्टमक जेको आहे उहो को बि कमु कंदा आहिनि। त ज़रूरी आहे, छो त चवंदा आहिनि त जॾहिं गाॾी हलंदी आहे त गाॾी खे सभिनी खां पहिरीं पेट्रोल खपंदो आहे। जॾहिं तव्हां उहो पेट्रोल पंहिंजे गाॾी खे पंहिंजी बॉडी खे न ॾींदा आहियो, तेसि ताईं उहा बॉडी जेका आहे उहा सही परफॉर्म न कंदी आहे। सो इहे सुबुह जो नंढियूं नंढियूं शयूं आहिनि जिन ते तव्हांखे मूंखे ख़्यालु रखिणो आहे, जेकॾहिं असां चाहियूं था त असांजी लाइफ जेका आहे उहा ॾाढी हेल्दी गुज़रे। ऐं हिकु सर्टन एज खां पोइ असां वटि हिकु रिवाजु आहे त हिकु सर्टन एज खां पोइ जी अच्छा जी उमिरि वधी वई आहे त हीअं थी वियो आहे, त हूअं थी वियो आहे। जेकॾहिं उन्हनि तमामु शयुनि खां असां बचणु चाहियूं था त असांखे इन्हनि नंढियुनि नंढियुनि शयुनि जो ख़्यालु करिणो आहे, ताकी हिन वक़्तु शायदि ख़बर न पए, पर ज़िंदगी जे हिकु हिसे में अची तव्हांजी जेका एज वधंदी आहे, उन खां पोइ जेके प्रॉब्लम्स असांखे साम्हूं ईंदा आहिनि, स्पेसिफिकली एजिड माण्हुनि खे, उन्हनि जे लाइ इहो चवणु आहे त ज़रूरु पंहिंजी मॉर्निंग में इहे नंढियूं नंढियूं शयूं ऐड कयो, ताकी तव्हांजी न सिर्फ़ु मॉर्निंग बल्कि सॼो ॾींहुं ऐं सॼी ज़िंदगी ख़ूबसूरत बणिजी सघे। अच्छा जी, प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ हाशिम भाई सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे हाशिम भाई? ज़िंदगी कीअं गुज़रे पई हाशिम भाई? बहितरीनु। सुबुह सुबुह उथी हाशिम भाई सभिनी खां पहिरीं कमु कहिड़ो कयो तव्हां अॼु? बसि उथंदे माण्हू मों ई धोईंदो आहे। अच्छा, हूअं मां हिकिड़ी ॻाल्हि कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां, सुबुह जो माण्हुनि जेका सुबुह मॉर्निंग थींदी आहे, असां अक्सर इहो चवंदा आहियूं त असां मॉर्निंग खे स्केड्यूल ईअं कयूं त असां वर्कआउट कयूं, असां वॉक कयूं, डिफरेंट शयूं कयूं, पर अगरि इहा ई शइ अगरि पुराणे ज़माने में ॾिसी त पहिरीं जा जेके माण्हू हूंदा हुआ, उहे सुबुह जो उथी सुबुह वेंदा हुआ त जी चांहि जे लाइ जेको आहे उहो खीर वठी अचिणो आहे, नाश्ते जे लाइ जी शयूं वठी अचणियूं आहिनि। उन्हनि माण्हुनि जी जेका वॉक थींदी हुआ, इनडायरेक्टली हिकु एक्सरसाइज़ हूंदी, हिकु वर्कआउट हूंदो जेको थी रहियो हूंदो, जेको अगेन असांजे लाइफ मां निकिरी वियो आहे। असां वटि पहिरीं फ्रिजनि में हफ़्ते जो जेको स्टॉक आहे न, उहो पूरो पियो हूंदो आहे। पोइ वरी जी उन खां पोइ अॼुकल्ह शहरनि जे हेॾे ॻाल्हि कजे, शहरनि छा हाणे त ॻोठनि में बि रिवाज़ अची वियो आहे, पैकेट सिस्टम जेको असां वटि अची वियो आहे, टेट्रा पैक्स जेके असां वटि अची विया आहिनि, उहो हिकु सिस्टम आहे जेको हली रहियो आहे, जंहिं अगेन असांखे उन मोबिलिटी खां इलाही परे करे छॾियो आहे। त अगरि असां उन पुराणे ज़माने वारी मोबिलिटी में बि हलिया वञूं, नंढियूं नंढियुनि शयुनि में असां हलिया वञूं, त शायदि असांखे इन जे बारे में सोचण जी ज़रूरत कोन पवंदी। उहो हिकु ज़िंदगी जो अहिड़ो हिसो हूंदो जेको रवानगी सां हली रहियो हूंदो। अच्छा जी, प्रोग्राम में असांजा महिमान बि असां सां गॾु आहिनि, महिमान जी तरफ़ वञणु चाहियां थी। ऐं अॼु जेका महिमान सां गॾु आहिनि, असांजी फील्ड जा ई माण्हू आहिनि, ऐं जॾहिं बि असांजी फील्ड जा माण्हू ईंदा आहिनि त मूंखे लॻंदो आहे महिमान खां वधीक मेज़बान वारी जेका हिकिड़ी फील हूंदी आहे न, उहा अची रही हूंदी आहे। त जी हिकु अहिड़ी पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमाए जेका न सिर्फ़ु पाण ख़ूबसूरती सां असां सभिनी जे लाइ परफॉर्मेंस ॾेई रहिया आहिनि, बल्कि अहिड़ा असां वटि ॾाढा हीरा जेके आहिनि उन्हनि खे तराशे रहिया आहिनि, जेके अॻियां हली पाण परफॉर्म कनि था, सुठनि प्लेटफॉर्म्स ते असांखे नज़र अचनि था, जिन में न सिर्फ़ु गायकी आहे, न सिर्फ़ु एक्टिंग आहे, न सिर्फ़ु डांसिंग आहे, खोड़ सारा मॉडलिंग आहे, खोड़ सारा उहे शोबा आहिनि ज़िंदगी जा, असांजी फील्ड जा, जिन में हिननि खे पाण खे बि महारत हासिलु आहे ऐं ॿियनि खे बि ट्रेन करे रहिया आहिनि ख़ूबसूरत अकेडमी जे थ्रू। असां गॾु ॾाढा ज़बरदस्त असां गॾु शाकिर सम्राट साहिबु आहिनि, जेके तशरीफ़ फरमा आहिनि, ॾाढी ज़बरदस्त अकेडमी जेका आहे हलाए रहिया आहिनि, सम्राट अकेडमी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे शाकिर साहब? ज़िंदगी आहे। फर्स्ट वंस अल्लाह जी तरफ़ां मिलियल हिकिड़ो तोहफ़ो आहे, जंहिंखे यकीनन असांखे एंजॉय बि करणु खपे ऐं उनखे इन्फोटेन करणु खपे त तव्हांजी ज़िंदगीअ सां ॿिए खे केतिरो फ़ाइदो थी रहियो आहे। मां ईअं चवंदुमि त तव्हांखे अगरि पंहिंजी मौत आसान करणी आहे त पोइ ॿियनि जी ज़िंदगी आसान कयो। ॿियनि जी ज़िंदगी आसान कयो, वाह जी वाह। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी मौत आसान करणी आहे या आख़िरत आसान करणी आहे त ॿियनि जी ज़िंदगी आसान कयो। इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। त असां बिल्कुलु उनजे उपतड़ ई कमु कंदा आहियूं न। असां आसानियूं पैदा कयूं, उन जे अलावा असां बाक़ी सभु कमु कंदा आहियूं, असां सिर्फ़ु आसानियूं पैदा कोन कंदा आहियूं। ईअं ई आहे शाकिर साहब? बिल्कुलु।
सो ज़िंदगी जे इन हिस्से ते ज़रूरु असांखे फोकस करिणो आहे त न सिर्फ़ु पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ बि ज़िंदगी आसान करण जी कोशिशि कयो। हिकु ॿी महिमान आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ऐं माशाल्लाह सां काफ़ी ज़बरदस्त एक्ट्रेस आहिनि ऐं गॾोगॾु मॉडलिंग बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां कंदे असांखे नज़र ईंदियूं आहिनि। इकरा अली साहिबा आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो इकरा, ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी माशाल्लाह बस गुज़रे थी सुठी, कॾहिं दुखी कॾहिं सुखी। कॾहिं दुखी कॾहिं सुखी। वाकई ज़िंदगी नालो ई न जो आहे। बिल्कुल बिल्कुल ज़िंदगी जो नालो ई आहे। कॾहिं सुठो वक़्तु बि ईंदो आहे, कॾहिं बुरो वक़्तु बि ईंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह बहितर बस ज़िंदगी गुज़रे थी ज़िंदगी ऐं गुज़रे थी, इंशाअल्लाह अॻिते बि माशाअल्लाह। उम्मीद आहे बहितर ई थींदो। इंशाल्लाह इंशाल्लाह आमीन इंशाअल्लाह। सुम आमीन। अच्छा किथे गुज़री रही आहे हिकु एक्टर, हिकु मॉडल जी ज़िंदगी किथे गुज़रंदी आहे? बिल्कुल कीअं गुज़रंदी आहे हिकिड़ा? बस हिकु जॾहिं तव्हां हिकु एक्ट्रेस जी ॻाल्हि कयो था या हिकु मॉडल जी ॻाल्हि कयो था। बस असां एक्ट्रेस जी ज़िंदगी बिल्कुल अलॻि हूंदी आहे। असांखे पंहिंजे लाइ टाइम ई न हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु इहे स्पेसिफिकली असांजे घर वारनि खे बि बिल्कुल फैमिली खे बि असां कंपनी न ॾेई सघंदा आहियूं। असांजी फैमिली आहे कुझु बि आहे, असां उनखे टाइम नथा ॾेई सघूं। त एक्टिंग जो कमु आहे, तव्हांखे ख़बर आहे। हा बिल्कुलु हिननि खे को न स्केड्यूल हूंदो आहे, उहो किथे बि को नज़र कोन थो अचे। बिल्कुलु ऐं बिल्कुल असांजी जॉब अहिड़ी आहे त माण्हुनि जो न पर टाइम स्केड्यूल हूंदो आहे त ठीकु आहे 9 to 5 जॉब आहे। टाइम न आहे न हिकिड़ो। हा बिल्कुल बिल्कुलु ऐं टाइम बि न आहे, को डे बि डिसाइड कोन्हे। बिल्कुलु। इवन हाणे त शयूं इलाही डिफरेंट थी वियूं आहिनि, पर अॼु खां जॾहिं तव्हां 10 साल पहिरीं जो दौरु ॾिसो था उन टाइम ते त आई रिमेंबर त तव्हां ईदुनि ते बि लाइव वेंदा हो। तव्हां ईदुनि पंहिंजे ईद घर वारनि सां न बल्कि पंहिंजे नाज़रीन सां उन्हनि सां तव्हां सेलिब्रेट करे रहिया हूंदा हो ऐं चवण जे लाइ उहे नाज़रीन सां हूंदी पर हूंदी न बंदि दीवारनि सां, उहे 4 दीवारनि सां जेका असांखे नज़र ईंदी। त न सिर्फ़ु असां बल्कि टेक्निकल स्टाफ बल्कि अॼु बि असां वटि छो त हिन फील्ड में त आहिनि ई आहिनि बल्कि डिफरेंट ॿियूं फील्ड्स बि आहिनि जंहिंमें इन तरीक़े जा जेके ओकेजन्स हूंदा आहिनि उन में माण्हू वेठा हूंदा आहिनि ऐं माण्हू कमु करे रहिया हूंदा आहिनि। त इहो त बिल्कुलु आहे न लाइन क्रॉस वारी जेका शइ आहे उहा आहे, पर ज़ाहिर आहे फील्ड आहे त कमु हलंदो रहंदो आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा जी, जीअं हिकिड़ा चए पई त कमु हलंदो रहंदो आहे, ईअं मां चवां थी प्रोग्राम खे बि ॾाढो ख़ूबसूरती सां अॻियां वधायूं। हाशिम भाई जो आवाज़ु शामिल कयूं। हाशिम भाई छा शामिल थींदो? कयूंसि था जी। ऐसे तो मन मेरा पले भी रातों में अक्सर ही चाहत के सपने संजोता था। Shining the sex, I'm like a ball upon the ocean. Come and feel me, come and feel me. Shining the sex, I'm like a ball upon the ocean. Come and feel me, come and feel me. Thinking about the love and making an everlasting shining. Come and hear me, come and hear me. Shining the sex, I'm like a ball upon the ocean. Come and feel me. Oh hear me, तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ। तेरा होने लगा हूँ, खोने लगा हूँ, जब से मिला हूँ। आंखों से छू लूं के बाहें तरसती है, दिल ने पुकारा है। हाँ अब तो चले आओ, आओ के शबनम की बूंदें बरसती है, मौसम इशारा है। हाँ अब तो चले आओ, बाहों में डाले बाहें बाहें, बाहों का जैसे हार हुआ। ओ माना मैंने माना माना, ये क्यों ना इज़हार हुआ। तेरा होने लगा हूँ, खोने लगा
तो मन मेरा पहले भी रातों में अक्सर ही चाहत के हाँ सपने सजोता था, पहले भी धड़कन जो तुमको ही गाती थी, पर अब जो होता है हाँ पहले न होता था। हुआ है मुझे जो भी पहले न कभी यार हुआ, हो माना मैंने माना ये फिर इज़हार हुआ, तेरा होने लगा हूँ जब से मिला हूँ, तेरा होने लगा हूँ जब से मिला हूँ। ज़बरदस्त ज़बरदस्त भई असां त रोज़ इंजॉय कंदा आहियूं। सम्राट साहब ॾाढो दिल सां इंजॉय करे रहिया हुआ। वाह ख़ैरियत छा? आर्ट जी आर्ट हैज़ नो लैंग्वेज। हा त पोइ डेफिनेटली जॾहिं आर्ट तव्हांजे अंदर में आहे कनेक्ट थींदो आहे, सोल्स कनेक्ट थींदियूं आहिनि। एज़ रूमी सेड डांस एंड म्यूज़िक इज़ अ लैंग्वेज ऑफ द सोल। त पोइ जॾहिं रूहानीयत तेरा होने लगा हूँ क्या एक्सीलेंट। हाशिम भाई किथे हमेशा किथे उहा जेका रूहानी जेका एक्सचेंज हो उहो थी रहियो हो, थी रहियो उहो जेको असांखे नज़र कोन अची रहियो न उहो किथे रूहानियत जो एक्सचेंज कनेक्शन आहे। हा उहो कनेक्शन बट इट इज़ एक्चुअली ट्रू दैट आर्ट हैज़ नो लैंग्वेज एंड जॾहिं तव्हां म्यूज़िक जी ॻाल्हि कयो था आर्ट में वरी म्यूज़िक अचे थी त उहा त पोइ वरी असांजो जेको अलॻि अलॻि फील्ड्स हूंदियूं आहिनि न आर्ट जूं त हिकु पेंटिंग ऐं मूंखे लॻे थो हिकु म्यूज़िक आर्ट जूं इहे ॿ जेके शयूं आहिनि न इहे तव्हां दुनिया जी कंहिं बि कुंड ते हलिया वञो न उन जा तव्हांखे असरात मिलंदा, उन जा तव्हांखे सबूत मिलंदा, उन खे प्रिज़र्व करण जी जेके कोशिशूं आहिनि उहे मिलंदियूं। इहे उहे ॿ ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त म्यूज़िक हिकु अहिड़ी शइ आहे जेका न सिर्फ़ु उन जी का लैंग्वेज त आहे कोन्हे बट हर कुंड जी हिकु न अलॻि कल्चरल हिकु डेफिनेशन आहे ऐं म्यूज़िक हिकु अहिड़ो साइन आहे जंहिं खां न कुझु न अल्फाज़ इस्तेमालु करे था खोड़ सारियूं ॻाल्हियूं साम्हूं वारे खे चई सघो था। सो म्यूज़िक इज़ समथिंग जेका एक्चुअली तव्हांजी फीलिंग आहे, इन जो जेको वजूद आहे उहो तव्हांजी फीलिंग आहे। अच्छा जी हीअ असां म्यूज़िक जी गहराई में कुझु घणो असां वञूं पिया, मां चाहियां थी त वापसि अची वञूं असां, ईअं न थिए त कुझु घणो ई गहराई में हली वञूं पर असां सिर्फ़ु म्यूज़िक जी ॻाल्हि ई कयूं। थोरो सो सम्राट साहिबु मां तव्हांजी अकेडमी जी तरफ़ बि अचणु चाहियां थी ऐं तव्हांजी अकेडमी जे बारे में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। खोड़ सारो तव्हां कमु करे रहिया आहियो, उन कम जे बाबति तव्हांजे लफ़्ज़नि में पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी। थैंक यू मेवी जी, हमेशह तव्हां सपोर्ट कंदा आहियो, इवन धरती टीवी बि हमेशह यादि कंदो आहे। मां तव्हांजे चैनल जे वसातत सां ॿुधाईंदो हलां त सम्राट आर्ट अकेडमी हिकिड़ो इदारो आहे असांजो, मां हुनजो प्रेसिडेंट आहियां। सम्राट घरानो हिकिड़ो लेगेसी आहे। असांजा जेका दादा साईं हुआ मास्टर आशुतोष सम्राट साहब वॉज माई ग्रैंड फादर, ही वॉज सम्राट। 3 सम्राट हुआ दुनिया में, हिकिड़ो चंद्रगुप्त मौर्य जो पोटो अशोका सम्राट जेको युद्धे सम्राट हो, ऐं तानसेन जी मियाँ तानसेन जी संगीते सम्राट, ऐं दादा साईं नृत्य सम्राट हो। सम्राट बादशाह खे शाह खे चवंदा आहिनि जेको रूल करे। पोइ हिकिड़ी लेगेसी हलंदी आई। असां तॾहिं बि सिंध में हुआसीं, राजस्थान वॉज अ पार्ट ऑफ दिस सिंध। त पोइ राजस्थान खां लॾे असां हैदराबाद, पोइ हुन खां पोइ वरी लाहौर इंडस्ट्री, उन खां पोइ जनरेशन हलियूं जंहिंमें वॾा नाला मास्टर सिद्दीक़ सम्राट, अज़ीज़ सम्राट, पप्पू सम्राट, कानू सम्राट, ऐं हाणे असां कमु करे रहिया आहियूं। पाकिस्तान जी जेकी वॾी जेकी मूवीज़ आहिनि लाइक इंतज़ार, पाकीज़ा, तहज़ीब, उमराव जान, ऐं जेकी वॾियूं मूवीज़ आहिनि अॼु ताईं बि हुन में अगरि जेकी पाकिस्तान जी जेकी मूवी ॿाहिरि बि कॉपी थियूं आहिनि उन में सॼो कमु असांजो। इवन जेकी फस्ट मूवी आहे तेरी याद 1948 में, उन में बि दादा साईं हुआ। त पोइ हिकिड़ो घरानो आहे, पर उनखे ज़रूरत हुई ऑर्गेनाइज़ेशन तरीक़े सां इन करण जी। ऐं पर्सनली मां सिंध लवर आहियां, त पोइ मां हिनखे बजाए लाहौर या इस्लामाबाद जे सिंध कराची में हिनखे कयो। DHA में असांजी अकेडमी आहे। असां हिन में जेकी सिविलाइज़ेशन आहे, एक्चुअल सिविलाइज़ेशन, इंडस वैली सिविलाइज़ेशन ऐं कल्चर, उनखे असां पढ़ाईंदा बि आहियूं, प्रिज़र्व बि कंदा आहियूं, ऐं उनजी एक्चुअल जेकी पॉज़िटिव पिक्चर आहे पाकिस्तान जी, सिंध जी, उनजी उनखे पूरी दुनिया में रिप्रेज़ेंट कंदा आहियूं।
हींअर रिसेंटली असां इस्लामाबाद में हिकिड़ो PNC में बि शो करायो हुनखे बि डिस्कस कबो। असां वटि थिएटर, एक्टिंग, म्यूज़िक, सिंगिंग, फिज़िकल फिटनेस, फिल्म मेकिंग उनखे पढ़ायो वेंदो आहे। उन ॿारनि खे शॉर्ट कोर्स में एतिरो त 3 महीननि में एतिरो करे वेंदा आहियूं एक्टिव, जो असांजे 3 महीने खां पोइ जेको इवेंट ईंदो आहे उन में उहे ई ॿार परफॉर्मेंस कंदा आहिनि ऐं उन में वॾा आर्टिस्ट बि हूंदा आहिनि, सेलिब्रिटीज़, उन सां वरी नंढड़ा ॿार स्टेज शेयर कंदा आहिनि। इनखे सम्झो हिकिड़ो इदारो आहे, उनजी ज़रूरत बि हुई, त इनखे इंशाअल्लाह ताला सिलसिले खे असां स्टार्ट कयो आहे ऐं माशाल्लाह, ईअं सभिनी सपोर्ट रही त इंशाअल्लाह हलंदो रहंदो। इंशाल्लाह ही ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां हली भी रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह। तव्हां त उनजी स्टार्टिंग ॾिसो था, पर असां वरी उनजो कमु ॾिसी रहिया आहियूं त जेतिरो ख़ूबसूरती सां कमु थी रहियो आहे, हली रहियो आहे ऐं नज़र अची रहियो आहे। डिफरेंट इवेंट्स में असांखे जंहिं तरीक़े जो कमु नज़र ईंदो आहे ऐं एक्चुअली आर्ट जी जेके माण्हू बारीकियूं सम्झनि था न, मूंखे लॻे थो असली आर्टिस्ट पोइ उहो ई आहे जेको बारीकियूं सम्झे थो। छो त आर्ट प्ले करणु त शायदि अॼुकल्ह हर माण्हू करे रहियो आहे, पर उनजी बारीकियूं जेको सम्झे थो, जेको पढ़े थो ऐं पोइ परफॉर्म करे थो न, उहो असली आर्टिस्ट आहे मुंहिंजी नज़र में। अच्छा जी, जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलंदासीं। ब्रेक खां पोइ वापसि अची खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके प्रोग्राम में शामिलु करणियूं आहिनि, प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं आहिनि, कुझु उहे शयूं बि शामिलु करणियूं आहिनि जेके तव्हांजे कम बि अची सघनि थियूं जेकॾहिं हींअर को अहिड़ो व्यूअर असांजो ॾिसी रहियो आहे जेको आर्टिस्ट थियणु चाहे थो या जेको आर्ट सां मुहबत करे थो, त तव्हां जूं बि ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, ख़ूबसूरत ॻाल्हियुनि जो त आगाज़ अल्हम्दुलिल्लाह थी वियो आहे ऐं प्रोग्राम जो बि आगाज़ थी वियो आहे। इकरा तव्हांजी तरफ़ मटणु चाहियां थी, तव्हां खां कुझु ॻाल्हियूं पुछणु चाहियां थी। जॾहिं तव्हां हिकु एक्ट्रेस ऐं हिकु मॉडल जी ॻाल्हि कंदा आहियो त खोड़ सारा उहे ज़िंदगी जा फ्रेम्स आहिनि जेके तव्हांजे ज़हन में ईंदा आहिनि। जॾहिं तव्हां उन फील्ड में न हूंदा आहियो त खोड़ सारियूं अहिड़ा कॉर्नर्स हूंदा आहिनि जेके मुआशिरे जी नज़र में शायदि एक्सेप्टेबल न हूंदा आहिनि। हिन फील्ड में क़दम रखण खां पहिरीं या क़दम रखणु जेॾीमहिल सोचियो त केतिरियूं उहे शयूं हुयूं जिन खे फेस करिणो पियो ऐं अचण खां पोइ केतिरो वक़्तु लॻो पंहिंजी फैमिली खे, तव्हांजी इमीडिएट फैमिली त वरी सम्झी वेंदी आहे, पर ॿी फैमिली खे सम्झाइण लाइ तव्हांखे ज़मानो खपंदो आहे। त इन साइड हिकु एक्ट्रेस जो इहो साइड मूंखे ॿुधाइजो कीअं एक्सपीरियंस रहियो आहे। बिल्कुलु, जॾहिं मां स्टार्टिंग कई हुअमि त मतिलबु मूंसां गॾु इन फील्ड में अचण जे लाइ कोई बि राज़ी न हुयो। मुंहिंजा घर वारा ख़ासि करे मुंहिंजी मम्मा बाबा ऐं मुंहिंजी भेण भाउ, उन्हनि चयो त इहा फील्ड ठीकु न आहे, इहो कमु न कर। पर मूंखे शौक़ु हुयो नंढी लाइ खां वठी एक्ट्रेस ऐं मॉडल ठहण जो, त बसि मां पंहिंजी ज़िद में हुयमि त मूंखे ठहणो ई आहे। पोइ बसि आख़िरकार पंहिंजो कमु स्टार्ट कयुमि, पोइ नंढी रोलनि खां स्टार्ट कयुमि, पंहिंजी मॉडलिंग खां स्टार्टिंग कयुमि। हाणे माशाल्लाह सुठे लेवल ते कमु बि कयां थी, सभु कुझु कयां थी ऐं उमेदु आहे इंशाल्लाह अॻिते बि थींदो रहंदो। पर इहो आहे त ज़माने वारनि खे ॾाढो मतिलबु फेस करणु मुश्किल हूंदो आहे। फेस करणु मुश्किल आहे। अच्छा, फर्स्ट कैमरा अपीयरेंस कहिड़ी हुई इकरा जी? जी, कैमरा जी जेका फर्स्ट अपीयरेंस हुई, जेको फर्स्ट एक्सपीरियंस? हा, मतिलबु मां सोचींदी हुयमि त ॾाढो आसानु आहे। जॾहिं फर्स्ट टाइम कैमरे जे अॻियां वियमि त मूंसां ॻाल्हायो न पियो, अञा थोरी कंफ्यूज़ थी वई हुयमि। थोरी कंफ्यूज़न हुई त मतिलबु मां हाणे छा कयां। माण्हू हुया अलॻि अलॻि तरह जा, मतिलबु इलाही सतरा माण्हू, विच में मां बीठी हुयमि ऐं मूंखे टॉकी सीन ॾिनो त मां मतिलबु कंफ्यूज़ थी, मूंसां ॻाल्हायो न पियो वञे त कैमरा जे अॻियां ॻाल्हायां कीअं। पोइ मतिलबु बसि मां सोचियो, मां चयो अगरि हाणे ई न कयुमि त पोइ न करे सघंदासीं। बसि माशाल्लाह सां मुंहिंजो थी वियो। माशाल्लाह कोशिशि कयमि ऐं माशाल्लाह सां हिकु ॿ दफ़ो में थोरो सो ग़लती थी, वरी उन खां पोइ हाणे माशाल्लाह एक्सपीरियंस अची वियो आहे हर शइ जो। माशाल्लाह। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त तव्हांखे जॾहिं एक्सपीरियंस हूंदो आहे ऐं तव्हां प्रैक्टिस कंदा रहंदा आहियो त हिकु वक़्तु अहिड़ो हूंदो आहे जो तव्हां बिल्कुलु फ्लूएंट थी वेंदा आहियो, उन में फ्लैक्सिबल थी वेंदा आहियो रोल्स जे हिसाब सां, शयुनि जे हिसाब सां। पर इहो आहे त हर शइ टाइम घुरंदी आहे। मुंहिंजो पर्सनल ओपिनियन इहो आहे त का अहिड़ी आर्ट हिकु अहिड़ी फील्ड आहे जेका जंहिंमें को शॉर्टकट कोन्हे। तव्हांखे वक़्तु ॾियणो पवंदो आहे तॾहिं तव्हां परफेक्ट आर्टिस्ट ठहंदा आहियो, अदरवाइज़ तव्हां नथा ठही सघो। बिल्कुलु ॾियणो पवंदो। अच्छा, जिथे असां आर्टिस्ट जी ॻाल्हि कयूं था उते असां आर्ट प्रेज़ेंटर जी बि मां ॻाल्हि करणु चाहियां थी हिते। ऐं रिसेंटली जीअं थोरी देरि पहिरीं असां एक्सपीरियंस शेयर करे रहियासीं, हुनजे बारे में ज़रूरु मां पंहिंजे नाज़रीन ताईं बि लफ़्ज़ पहुचाईंदमि। इस्लामाबाद में ॾाढो हिकु कामयाबु हिकु एक्सपीरियंस जेको असांखे मिलियो आहे, जेको माण्हुनि खे थियो आहे ऐं जंहिंजे बारे में हर ज़ुबान ते लफ़्ज़ आहिनि। थोरो सो उन मीर क़स्म जे बारे में असांजे शो में बि कुझु ॻाल्हायो, कुझु शयूं असांजे नाज़रीन ताईं बि पहुचायो, असांजे व्यूअर्स ताईं बि पहुचायो।
आप इजाज़त दें तो मैं उर्दू में ज़रा बात जी, कर जी, लूँ। जी, प्लीज़, इस्लामाबाद में जो भी लोग थे वो जैसे कि आर्ट हैज़ नो लैंग्वेज, इसी तरह हाँ हाँ पाकिस्तान की भी सब ज़बानें। तो ये प्रोग्राम था जी मी रकसम, ये इसका जो सीज़न 4 था इस्लामाबाद PNCA में था, PNCA के ताउन से था। शाकिर सम्राट आर्ट एकेडमी और रेड मीडिया सर्कल हमने ये प्रोग्राम किया था। तो इसमें पहले हमने एक थिएटर किया। थिएटर का कॉन्सेप्ट मैं आपको थोड़ा सा बता दूं, वन लाइनर। हमने 2 ताकतों की बात की, एक जो पॉजिटिव एनर्जी है और एक नेगेटिव एनर्जी है। कि अल्लाह ताला ने एक प्रॉस्पेरिटी, खुशहाली की दुनिया बनाई, लोग एक दूसरे को हेल्प करते थे और बड़ा अच्छा दुनिया सब चल रही थी। तो शैतानी ताकत आई, उसने सबको वर्गलाया और इस तरह से चीज़ें। अब हमने क्या दिखाया कि एक तरफ अल्लाह ने अपने रूहानी पैगंबर, वली, औलिया इस तरह से भेजते गए, लेकिन शैतान था तो एक ही, लेकिन उसकी जो नेगेटिव पावर थी वो लोगों में ट्रांसफ़र होती गई। कभी कोई एक्सट्रीमिज़म सामने आया, कभी कोई काफिर सामने आया, कभी कोई ऐसा मुस्लिम जो एक्सट्रीम पे चला जाए वो सामने आया, ये सारी चीज़ें होती गई। तो हमने फिर क्या किया कि कैरेक्टर्स बनाए। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, लहल दाऊदी की बात हुई, जैसे उसमें यहाँ तक लिखा है कि जब हज़रत दाऊद ज़बूर पढ़ा करते थे तो जितनी भी फितरत की जितनी भी चीज़ें हैं, उसमें पत्ते हैं, हवाएं हैं, परिंदे हैं, वो सब आकर साथ महव हुआ करते। बिल्कुल वो उसके बाद फिर हमने वो जो वली औलिया हैं जिन्होंने बाकायदा मौसीकी पर काम किया है, हम फिर उनके कैरेक्टर्स लाए। जैसे हमने एरा वाइज, हम पहले हज़रत अमीर खुसरो पे बात की कि हज़रत अमीर खुसरो ने कवाली इजाद की। कवाली कौल को बार बार पढ़ने का नाम है। उसमें फिर अपने इंस्ट्रूमेंट इजाद की जिसमें तबला और सितार, इनके नाम हैं, बुलबुल दस्तां और सहतारा साज, जिसे हम सितार कहते हैं। उससे फिर आपने इस्लाम की तबलीग की, और आप वहाँ की ज़बान नहीं जानते थे हज़रत अमीर खुसरो, क्योंकि टर्किश थे, हिंदुस्तान की ज़बान ये नहीं थी। तो आपने, जैसे अभी आप बता रही थी कि म्यूज़िक की लैंग्वेज नहीं है, इससे बड़ी क्या लैंग्वेज होगी कि बिना कुछ कहे 90 लाख घराने मुसलमान किए। उस तबलीग का ज़रिया बनी मौसीकी। उसके बाद फिर शैतान आया, उसने वर्गलाया लोगों को। तो फिर मौलाना रूम, मौलाना जलालुद्दीन रूमी टर्किश, आप आए, आपने, मैं ये नहीं कह रहा हूँ कि वो ये वाला मौसीकी पे बात करते थे, जो इनका अपना था, जिसका ताल्लुक आपका रब्त है, रक्स का जो एलिमेंट है वो वहाँ से आता है। रक्स क्या है? रक्स में भी, रक्स इज अ सर्कल, दायरा, कि आप एक दायरा कायम करते हैं, और रकास या रकासा उस दायरे को कायम करता है। रक्स यानी दायरा, रकास अगर मेल कायम करता है तो रकास, और फीमेल कायम करती है तो रकासा। रक्स है क्या? आपने देखा होगा टर्किश जो डांसेस हैं, जो कोनिया में आज भी होते हैं, कि एक हाथ जो है आदमी का ऐसे होता है, एक ऐसे होता है, गर्दन नीचे होती है और वो घूम रहे होते हैं, और पीछे कुरान पाक की तिलावत चल रही होती है। अब ये क्या है? दिस इज थ्योरी, एंड व्हाट्स द थ्योरी बिहाइंड मी रक्सम और रक्स? दिस कनेक्शन विद योर गॉड। आप अल्लाह से लेते कैसे हैं, उसके साथ आपकी हुकूकुल्लाह कैसे हैं, फिर आपके हुकूकुल इबाद कैसे हैं, आप दुनिया के साथ किस तरह बर्ताव करते हैं, फैमिली में माँ बाप, बहन भाई, दोस्त, दुश्मन, जो भी आपका हल्का अहबाब है। उसके बाद अगर ये दोनों चीज़ें आपकी ठीक हैं तो देन आप आजिज़ कितने हैं, आप में झुकाव कितना है। अगर ये सब चीज़ें आप बरियक वक्त ठीक कर रहे हैं तो फिर आप घूमते रहें, कायनात आपके साथ घूमती रहेगी। और थोड़ा सा अगर इसकी डिटेल में जाएं तो दुनिया का हर सयारा ही रक्स है, गैलेक्सीज सर्कल हैं जी, चांद सर्कल है, सूरज सर्कल है, दुनिया सर्कल है। तो जो इन तमाम दायरों को, इन तमाम रक्स को जो कायम किए हुए है, वो कैसा खूबसूरत, जिसे हम अल मुसव्विर भी कहते हैं, अल मुगन्नी भी कहते हैं। अल्लाह के नाम है अल मुसव्विर। आपने स्केच की बात की थी इंट्रो में, तो तस्वीर बनाने वाले को मुसव्विर कहते हैं जी, और उसका नाम अल मुसव्विर भी है। बिल्कुल। अरबी में मुगन्नी कहते हैं गाने वाले को, और मुगन्निया कहते हैं गाने वाली को। अल्लाह का एक नाम अल मुगन्नी भी है। आप देखें, अगर थोड़ा डिटेल में जाएंगे आप, तो फितरत है ये। जो आपने जैसे बात की कि आर्ट की जो 2 इसनाफ हैं, बल्कि मैं ये कहूँगा कि जितनी भी इसनाफ हैं आर्ट की, उसमें खा शायरी हो, मुसव्वरी हो, मौसीकी हो, रक्स हो, एक्टिंग हो, जिसका कनेक्शन इस फील्ड के साथ है, वो सारी फितरी चीज़ें हैं। बल्कि इस पे तो अब बहुत दुनिया ने प्रैक्टिकली लेक्चर्स और चीज़ें किताबों में आ गई हैं। जी। आप देखें कि जब हम बात करेंगे हमारे इंडस वैली सिविलाइजेशन की, तो यहाँ से जो संबारा दरियाफ्त हुई हैं मोहनजोदड़ो से, तो बस डांसिंग गर्ल फ्रॉम मोहनजोदड़ो, और इंस्ट्रूमेंट भी दरियाफ्त हुए हैं। तो आपने कभी ये सोचा है कि 5000 साल BC पहले, यानी बिफोर क्राइस्ट 5000 BC,
एक कैरेक्टर डांस कर रहा है तो वो किसी से इंस्पायर ही हुआ होगा, या श्री शिव शंकर जी करते थे या कृष्ण, तो ये भी किसी से इंस्पायर हुए होंगे। हाँ। तो जानवरों से, फितरत से, पत्तों से, हवाओं से इनकी इंस्पिरेशन बहुत होती है। ये फितरत है, हम इसको स्पोर्ट्स नहीं कह सकते हैं जी, क्योंकि देखिए आर्ट की जब आप बात करते हैं तो आर्ट तो अच्छे ये नेचर में थो न। हाँ, नेचर है जी, जॾहिं बिल्कुल तव्हां नेचर। उन जी डेप्थ में वञो था त तव्हांखे इहे सभु शयूं ॾिसण में अचनि थियूं ऐं तव्हां डायरेक्टली इनडायरेक्टली कॉन्शियसली या अनकॉन्शियसली तव्हां उन नेचर सां कनेक्ट था पिया कयो ऐं तव्हां एतिरो हद ताईं कनेक्ट था कयो, जीअं मां पहिरीं बि चयो त अगरि असां उन ॻाल्हियुनि में वेंदासीं त किथे को डीप डिटेल सहरा में असां हलिया वेंदासीं। उहे बि घटि आहिनि मूंखे लॻे थो। कंक्लूड कयूं मीर अक्सम के। तो एक थिएटर था वो हमने किया, उसके बाद कवाली थी। उसका जो हॉल का जो कैपेसिटी है वो 450 लोगों का है पीएनसीए का, लेकिन वहाँ 2500 लोग आ गए थे। स्टेयर्स में थे, कुछ लोग बाहर थे जिसमें फॉरेनर्स भी थे, एम्बेसी भी थी, चैम्बर्स भी थे, चैम्बर ऑफ कॉमर्स और मीडिया और सारे। वो उसके न्यूज़पेपर हैं, आप सम्राट आर्ट एकेडमी के पेज पे देखेंगे तो आपको वीडियोस अच्छे से मिलती। अजोका थिएटर की टीम थी, मकसूद साहब ने उसको लिखा, असलम साहब ने उसको डायरेक्ट किया, चौधरी सादात साहब ने उसकी सरपरस्ती फरमाई, अयूब जमाली साहब ने हमें जगह दी पीएनसीए। बहुत अच्छा इवेंट था। अच्छा जी, इसको स्पॉन्सर किया था सिंध बैंक ने और सिंध गवर्नमेंट ने और ये जो आपके वो पावर हैं इन्होंने किया था मेरी लाडन। तो ये सारा उसका था फॉर्मेट, और अब हम उसको सोच रहे हैं कि हम उसको एक बार कराची में करें, उसके बाद हम ग्लोबली दुबई और कनाडा में इंशाल्लाह ताला करें। तो बहुत अच्छा था। हाँ। शुक्रिया आपने पूछा, और इस तरह के इवेंट्स होने चाहिए बिकॉज आई गेस जॾहिं तव्हां आर्ट जी तव्हां ॻाल्हि कयो त लफ़्ज़ी त असां इलाही सारी उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके असां शामिलु कंदा आहियूं ऐं एज़ एन आर्टिस्ट मां उन शइ खे सम्झी सघां त तव्हांजी जेको तव्हांजो हिकु टैलेंट आहे, जॾहिं उहो ॿियो केरु तव्हां खां वधीक सुठी तरीक़े सां पोर्ट्रे करे सघंदो आहे, उनखे प्रेज़ेंट करे सघंदो आहे, त इन खां वधीक मूंखे लॻे थो हिकु आर्टिस्ट जे लाइ वधीक ख़ुशाइनि ॻाल्हि न हूंदी आहे त तव्हांजे कम खे केरु एतिरो ख़ूबसूरती सां पोर्ट्रे करे रहियो आहे ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि मां आहियो जेको एतिरो ख़ूबसूरती सां तव्हां उन कम खे तव्हां प्रेज़ेंट कयो था ऐं उन कम जी वैल्यू सम्झो था। ऐं ज़ाहिर आहे उहा जंहिं लेगेसी जी तव्हां ॻाल्हि कयो था उहो किथे न किथे तव्हांजो जेको बैकहैंड ते जेको सपोर्ट आहे, आई गेस उहा लेगेसी बि आहे, उहा ही हिम्मत ॾिए थी एतिरो ख़ूबसूरती सां। मुंहिंजा रूट्स आहिनि जी, रूट्स आहिनि, यस वेरी ट्रू। अच्छा जी, उन्हनि रूट्स जी त असां ॻाल्हि कंदासीं, पर हिते मां थोरो सो हिननि रूट्स जी बि ॻाल्हि करणु चाहियां थी जेका इकरा जी ज़िंदगी में असांखे नज़र ईंदियूं आहिनि। उहे रूट्स इकरा जॾहिं तव्हां चवंदा आहिनि न त तव्हांजो जेको फ़न आहे, असां ॾाढा आसान सिंधी में असां ॿ टे लफ़्ज़ अहिड़ा चवंदा आहियूं त फ़न जेको आहे उहो क़ुर्बानी घुरंदो आहे, त उहे क़ुर्बानियुनि जी जॾहिं ॻाल्हि थिए थी इकरा, त हिन आर्ट खे अपनाइण जे लाइ, हिन फील्ड खे अपनाइण जे लाइ घणियूं क़ुर्बानियूं हुयूं जेके इकरा ॾिनियूं? बस क़ुर्बानी जी ॻाल्हि न कयो, मतिलबु मां त सभिनि खे छॾे ॾिनो हिन फील्ड जे लाइ। मतिलबु मां पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे ख़ानदान खे, मतिलबु सभु मूंसां नाराज़ आहिनि इन जे करे। हींअर ताईं नाराज़ आहिनि? हींअर ताईं मतिलबु हाणे थोरो घणो मूंखे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि, पर इहो आहे त थोरो मतिलबु ॻाल्हियूं बि कंदा आहिनि त हिनखे इहो न करणु खपे आहे। असांजो मतिलबु असांजी सिंध में थोरो सुठो न सम्झो वेंदो आहे न इन शइ खे, त इहा फील्ड एतिरी बि उहा न आहे, पर माण्हुनि खे थोरो सो ग़लति नतीजे सां ॾिठो आहे, हिनखे ग़लति सम्झो आहे, पर एतिरी ग़लति न आहे। उहो इंसान जे पंहिंजे मथां डिपेंड कंदो आहे, इंसान कहिड़े तरीक़े सां उन सां हले थो। सही। अच्छा, कॾहिं कॾहिं एक्सपीरियंस अहिड़ा बि थींदा आहिनि त तव्हां जंहिं फील्ड में वञण जी कोशिशि करे रहिया हूंदा आहियो, तॾहिं तव्हांजे सराउंडिंग जे जेतिरा माण्हू हूंदा आहिनि, तव्हांजा रिलेटिव्स या तव्हांजा कोलीग्स या ओड़े पाड़े वारा बि शामिलु थी वेंदा आहिनि, ओॾीमहिल सभु माइट थी वेंदा आहिनि, त जेॾीमहिल तव्हां उन फील्ड में एंटर थी रहिया हूंदा आहियो त तव्हांखे काफ़ी सारा उहे बैरियर्स नज़र ईंदा आहिनि ऐं माण्हुनि जूं चवणियूं, माण्हुनि जा लफ़्ज़ जेके आहिनि उहे तव्हांखे मिलंदा आहिनि, पर वंस जॾहिं तव्हां उन में ख़ूबसूरत कमु करणु स्टार्ट कंदा आहियो त उहे माण्हू खे ॿुधाईंदा आहिनि त हे असांजो रिश्तेदार आहे। बिल्कुलु, हाणे इहो ई थियो आहे। बिल्कुलु, हाणे इहा ई ॻाल्हि आहे। हाणे जॾहिं मां माशाल्लाह सां अॻिते वधी आहियां, पंहिंजो मूंखे ॾिसंदा आहिनि न त मुंहिंजी तारीफ़ कंदा आहिनि, त चवंदा आहिनि त माशाल्लाह हाणे काथों खां काथे निकिरी वई। असां त हिनखे सोचियो न हुयो त इहा एॾी अॻिते निकिरी वेंदी। पोइ हाणे पाण फ़ोन कंदा आहिनि, पाण हाल बि पुछंदा आहिनि, सभिनि खे ख़ुशि थी ॿुधाईंदा आहिनि त इहा त असांजी माइटाणी आहे। बिल्कुलु। अच्छा, हूअं बि जॾहिं मां पंहिंजे कल्चर जी ॻाल्हि कयां थी त आई गेस तलवार जेको आहे न उहो हर शइ जो हल कोन हूंदो आहे। असां अक्सर जॾहिं माण्हुनि जी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त असां उन्हनि सां विढ़णु शुरू करे छॾींदा आहियूं। पर मूंखे ईअं लॻंदो आहे त ख़ामोशी इख्तियार करे छॾे माण्हू। बिल्कुलु, तव्हां अगरि ख़ामोश आहियो, बल्कि इहे सर्वेस बि थियल आहिनि त जेके माण्हू ख़ामोश रही फाइट कंदा आहिनि उहे कामयाबी बि
आहिनि। आप थींदा ऐं जल्दी बिल्कुलु ऐं ही मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां वॾो तव्हांजो जवाबु हूंदो आहे उन्हनि बिल्कुलु माण्हुनि जो। जवाबु हूंदो आहे उन्हनि खे ॾियणु। मां इहो ई सोचियो आहे, मां चयो इहे हाणे ॻाल्हियूं कंदा पिया, पर मां बि बसि पंहिंजो सबुरु कयो। मां चयो इंशाअल्लाह हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो, इहे पाण अची मूंखे सलाम दुआ कंदा ऐं पाण ख़ुशि थी माण्हुनि खे ॿुधाईंदा त हीअ असांजी आहे, असांजी पंहिंजी आहे। हा बिल्कुलु। त हाणे माशाल्लाह सां उहो टाइम अची वियो आहे। हाणे मां सर उठाए करे हुननि खे चई सघंदी आहियां त हाणे ॿुधायो तव्हां चयो था त इहा फील्ड सही न आहे। ही फील्ड सही न आहे। अच्छा हिकिड़ा माशाल्लाह सां केतिरा सारा हिन वक़्तु ताईं हिकिड़ा प्रोजेक्ट्स कया आहिनि ऐं अॻियां केतिरो कुझु आहे जेको हिकिड़ा प्लान करे रखियो आहे? मां बसि प्लान इहो ई आहे त मां जेतिरो थी सघे त हाणे लीड जो कमु कयां, मतिलबु साइड रोल कया आहिनि, हाणे सिस्टर रोल कया आहिनि, हाणे लीड जो कमु करिणो आहे ऐं इंशाल्लाह होस्टिंग जो बि करण वारी आहियां बहुत जल्द इंशाल्लाह। शौक़ु हुयो हिकिड़ो त होस्टिंग बि कयां, मॉडलिंग बि कयां, एक्टिंग ऐं सिंगिंग बि कंदी आहियां मां। त इंशाल्लाह सभु कुझु मुंहिंजो प्लान आहे त मां कंदसि। भई अॼु त पूरो पैकेज आहे हाशिम भाई, हेॾां बि आवाज़ूं आहिनि, हेॾां बि आवाज़ूं आहिनि, असां ॿुधूं छो न पिया हाशिम भाई? मां गया ई कोन। हा न, असां त मौक़ो ॻोल्हींदा आहियूं त केॾी महिल छुटी मिली वञे, असांखे ख़बर हुजे त एतिरियूं सारियूं आवाज़ूं आहिनि त असां पहिरीं त कुझु असां टाइम जेको आवाज़ खां पहुचाईंदो पंहिंजी कुझु बिल्कुलु असांजे व्यूअर्स ताईं छा ॿुधाईंदो? हिकिड़ा हे त फौरन ई मूड थी वियो आहे न कुझु न कुझु ॿुधण जो। हिकिड़ा छा ॿुधाइण वारा असांजे व्यूअर्स खे? कोई बि सॉन्ग तव्हांखे ॿुधायां थी, इंडिया जा सॉन्ग घणो करे मां गाईंदी आहियां। अच्छा पर मां चाहियां थी त उहा जेका तव्हांजी ख़ूबसूरत आवाज़ आहे उन आवाज़ खे मज़ीद मां ख़ूबसूरती सां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघां। हाशिम भाई तव्हांजो माइक असां उधार वठूं? बिल्कुलु। छा ख़्यालु आहे हाशिम भाई? बिल्कुलु। पैसा उन उधारी जे असां पैसा न ॾींदासीं, असां तव्हांखे हिकिड़े गाने जी छुटी ॾेई सघूं था, असां इहो करे सघूं था तव्हांजे न आऊं सभु गाने छुट्टी थो कयां। असां हिकु गाने हा मूंखे लॻे थो हाशिम भाई सभई थींदा हुन खां पोइ वरी ॿिया असां वटि वॾा सिंगर वेठा आहिनि, अञा बचनि था। अञा बचनि था, बिल्कुलु रस्ते में आहिनि, कुझु असां वटि रस्ते में आहिनि। असां त हूअं ई ट्रैक ते चढ़ी पिया आहियूं हाशिम भाई, सिंगर बसि सिंगिंग छो थी वियो? अॼु सिंगिंग छो था कयूं? छा ॿुधाइण वारा हिकिड़ा? मां आशिकी टू जो हिकिड़ो सॉन्ग आहे, उहो ॾाढी शौक़ सां गाईंदी आहियां। हो जी ठीकु आहे। करम करम। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। मेरा रिश्ता है कैसा, एक पल दूर गवारा नहीं। तेरे लिए हर रोज है जीते, तुझको दिया मेरा वक्त सभी, कोई लम्हा मेरा न हो तेरे बिना, हर सांस पे नाम तेरा। क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। तेरे लिए ही जिया मैं खुद को जो यूं दे दिया है, तेरी वफा ने मुझको संभाला, सारे गमों को दिल से निकाला। तेरे साथ मेरा है नसीब जुड़ा, तुझे पाके अधूरा ना रहा। क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी,
अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, क्या ही बात है। एक फुल पैकेज आहे जेको असां वटि अचण वारो आहे इंशाल्लाह, लीड रोल्स में बि, होस्टिंग में बि, एंड देन सिंगिंग में बि, है न? अच्छा, हिकु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां काफ़ी सारियूं जॾहिं शयूं गॾु करे रहिया हूंदा आहियो, हिकु वक़्तु ईंदो आहे जेॾी महिल तव्हांखे उन्हनि सभिनीनि मां का हिकिड़ी शइ पिक करणी पवंदी आहे। हिकिड़ी शइ सिलेक्ट करणी हूंदी आहे। हा, त उहा इकरा कहिड़ी करण वारी आहे? उहा एक्टिंग। एक्टिंग खां पोइ त कुझु करण दिलि में कोन चवंदो आहे, इहा वाकई सही ॻाल्हि आहे। एक्टिंग जी हिकिड़ी पंहिंजी क्लास आहे, हिकिड़ी पंहिंजी क्लास आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा जी, हिकु सां त खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि, आवाज़ूं बि शामिलु थी रहियूं आहिनि, हिते बि आवाज़ुनि जो इंशाल्लाह नंबर अचण वारो आहे। सम्राट साहिबु थोड़ी देरि में इंशाल्लाह नंबर अचण वारो आहे, पर उन नंबर अचण खां पहिरीं थोरो सो मां हिकु शइ जेका पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी। शाकिर साहिबु, त असां जॾहिं असां आर्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त एक्टिंग, होस्टिंग, सिंगिंग, इन जे बारे में खोड़ कुझु चयो वियो, पर हिकु नॉन स्टॉप हिकु जुस्तजू, हिकु जद्दोजहद, हिकु जज़्बातियत वारो हिकिड़ो फेस अने आर्टिस्टनि जो नज़र आयो, एंड विद टाइम असां उनखे एक्सेप्ट करणु स्टार्ट करे छॾियो। बट इफ़ यू टॉक अबाउट डांसिंग, त उहो स्टिल हिकु अहिड़ो कॉर्नर आहे जेको शायदि असांजे मुआशिरे जे लाइ एक्सेप्टेबल न आहे, स्पेसिफिकली फीमेल्स जे लाइ। तव्हां उनखे कीअं था ॾिसो? बेहतरीन क्वेश्चन, बहुत अच्छा सिंधी में चवां त फर्स्ट ऑफ ऑल त जंहिं माशरे में सकाफ़त जे नाले ते मौसीक़ी हराम हुजे, जंहिं माशरे में सकाफ़त जे नाले ते मौसीक़ी हराम हुजे ऐं मज़हब जे नाले ते क़त्ल हलाल हुजे, उन माशरे में आर्ट जो सस्टेन करणु ॾाढो मुश्किल आहे। फर्स्ट। सेकेंड, जीअं तव्हां ॻाल्हि कई, जेकी बाक़ी स्नाफ या काइंड्स आहिनि आर्ट जूं, इंक्लूडिंग सिंगिंग और थिएटर शयूं, काफ़ी हद ताईं एक्सेप्ट थी वियूं आहिनि, पर डांस तव्हां चओ था उन तरीक़े सां न थियो आहे। ऐं तव्हांखे हैरत थींदी जो क्लासिकल जंहिंखे नायाब डांस चयो वेंदो आहे, देयर आर 8 काइंड्स इन क्लासिकल डांस, 8 सिन्फ़ूं आहिनि, जंहिंमें कथका, ओडिसिया, मणिपुरी, तांडव, समा, भरतनाट्यम, ईअं। तव्हांखे हैरत थींदी जो सिर्फ़ु सिंध जा पंहिंजा 28 डांस सिंध जा पंहिंजा आहिनि, जीअं त रासूड़ो आहे, मटको आहे, छेजा या झूमर आहे, या जमालो आहे, या डांडिया आहे, इन क़िस्म जा। पोइ बि असां इनखे एक्सेप्ट न कंदा आहियूं। असांजी जेकी इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे, उन में संभारा नाचणी डांसिंग गर्ल आहे, पोइ बि असां एक्सेप्ट न कंदा आहियूं। हर घर में डांस थींदी आहे। हाणे तव्हां वेडिंग इवेंट्स ॾिसंदा आहियो, जो जेकी जनरेशन आहे, बाक़ाइदे कोरियोग्राफर हायर कंदा आहिनि, फैमिली में वेंदा आहिनि, खणी एलीट क्लास हुजे या मिडिल क्लास हुजे या इवन लोअर मिडिल क्लास बि हुजे, त हू इनखे कंदा आहिनि। ठीकु आहे जी। पोइ बि हिकिड़ो एक्सट्रीम लेवल आहे कि हिकिड़ी क्लास में किथे न किथे अरे कहिड़ो कमु आहे, त इनखे थोरो पाण खे इहो हथु ॿधी गुज़ारिश करे सघिजे थी तव्हांजी ऑडियंस खे, इनखे थोरो एक्सेप्ट करणु शुरू कयो। मां अगेन उन हक़ में न आहियां जो तव्हां वल्गैरिटी खे या तव्हां उनखे नेगेटिव डांसिस खे तव्हां प्रमोट कयो या उनखे एक्सेप्ट कयो, बट जेको तव्हांजो कल्चर आहे, जेकी तव्हांजी हेरिटेज आहे, जेकी तव्हांजी सिविलाइज़ेशन आहे, उनखे एटलीस्ट तव्हां सपोर्ट कयो, वरना तव्हांजा आर्टिस्ट नाराज़ थींदा वेंदा, हलिया वेंदा। तव्हां ॾिसो था त घणो जेको पंहिंजो सिंधी आर्टिस्ट आहे, हू पंहिंजो मीडियम चेंज करे वेंदो आहे, पंहिंजी लैंग्वेज चेंज करे वेंदो आहे, पंहिंजो टीवी मीडियम सर्कल, छो ऐं उते एक्सेप्ट ई नथा कनि। बाक़ी डिफरेंट सूबे में ईअं न आहे, पंजाब में ईअं न आहे, ठीकु आहे, सिंध एक्सट्रीम लेवल ते आहे, त पोइ गुज़ारिश करे सघिजे थी त हिनखे एक्सेप्ट कयो। हीउ पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजो फन आहे, ऐं हिकिड़ो इट सेल्फ हिकिड़ो स्कूल आहे, हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे, ऐं सॼी दुनिया में कोई बि मुल्क, कोई बि मुआशिरो पंहिंजे कल्चर सां सुञाणो वेंदो आहे। तव्हां ॾिसो था जॾहिं मौजूदर जी ॻाल्हि कंदव, तव्हांखे माण्हू यादि न ईंदा, पर कल्चर यादि ईंदो। त बाबा संभारा हुई, प्रीस्ट हुयो, अजरक हुई, या एवोल्यूशन, बैलगाड़ी, कल्चर, हेरिटेज, माण्हू तव्हांखे यादि न आहिनि। ईअं ई सुमेर आहे, ईअं ई इजिप्ट आहे, ईअं ई तव्हांजी ॿी सिविलाइज़ेशन्स आहिनि, त पोइ यादि छा रहंदो आहे? कल्चर। ऐं तव्हां हुनखे डिस्ट्रॉय था कयो। दैट इज़ वाए असां फॉलोवर थी विया आहियूं मॉडर्न दौर जा। दैट इज़ वाए असांजे ॿार घर में सिंधी न कंदा आहिनि, उर्दू न कंदा आहिनि। दैट्स वाए असां में उहा तहज़ीब, तमदन न रहियो आहे, छाकाणि असां पंहिंजो कल्चर छॾे विया आहियूं। सो प्लीज़ पंहिंजे कल्चर खे प्रिज़र्व बि कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे हुनजी सिख्या बि ॾियो।
एंड डांस इज़ ऑल्सो अ कल्चर। बिल्कुलु। ऐं जीअं तव्हां विच में तव्हां ॻाल्हि कई त तव्हां उहो वल्गर डांस, त वल्गैरिटी त सिर्फ़ु हिकु हिन आर्ट सां रिलेट कोन थी करे, वल्गैरिटी त तव्हांजे लफ़्ज़नि में बि आहे। अगरि तव्हांखे कंट्रोल करणी आहे त पोइ कंट्रोल उते बि 100% हुजणु खपे, उन खां पोइ ही कंहिं आर्ट ते का ॻाल्हि थियणु खपे। ख़ैर जी, ॻाल्हियूं शुरू कंदासीं त बात दूर तक जाएगी, तो दूर तलक नहीं जाते, हिते ई रहूं था। वक़्तु ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। प्रोग्राम जे हिन हिस्से में हिकु ॿिया महिमान आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। ऐं जीअं असां पहिरीं बि ॻाल्हि करे रहियासीं त हर जॻह ते म्यूज़िक ई म्यूज़िक ई आवाज़ूं ई आवाज़ूं अॼु असांखे प्रोग्राम में मिली रहियूं आहिनि। त हिकु ॿी ख़ूबसूरत आवाज़ आहे जंहिं असांखे जॉइन कयो आहे। ऐं अगेन हिननि खे बि तव्हां काफ़ी सारियुनि जॻहियुनि ते ॾाढो ख़ूबसूरती सां परफॉर्म कंदे तव्हां ॾिठो हूंदो। अॼु असांजे व्यूअर्स जे लाइ इंशाल्लाह थोरी देरि में परफॉर्म कंदा असां गॾु शहज़ी साहब गॾु आहिनि, ॾाढा ज़बरदस्त सिंगर, फोक सिंगर सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कीअं हो? ठीक आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, तबीयत शुक्र ठीक आहे? सब अल्लाह का शुक्र है। ज़िंदगी कीअं पई गुज़रे शहज़ी साहब? जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? मैं एक्चुअली सिंधी इतना तो पहुंच जाते हैं यार, ऐसा तो ना करें आप। वो बहुत आगे जाके फंस जाएंगे। मैं इनिशियली आपको बता पहले से ब्रेक मार ले, इससे पहले कि कोई खड्डा वड्डा सामने आ जी जाए। हाँ ना, इससे पहले कोई स्पीड ब्रेकर आ जाए तो मतलब पहले ही बता दे। पहले से एहतियात। ये बड़ी अच्छी बात है यार, ये पसंद आई हमें ये बात। थैंक यू वेरी मच। कैसी है, कैसी गुजर रही है जिंदगी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है अल्लाह का। वो आप सुनाइए, खैरियत से हैं? ठीक है अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक। आप सुनाएं, कहाँ गायब थे आप? इतनी देर से इंतजार हो रहा था। वो एक्चुअली बस एक तो थोड़ा सा आने में टाइम लग गया, वो ट्रैफिक रोड आपका थोड़ा सा खराब था, तो कुछ काम था, कुछ मजदूरी है, छोटी मोटी मजदूरी के काम। हमने नहीं खरीदा हुआ उसको, हमारा रोड नहीं है, रोड तो पूरे कराची की वैसे। जी जी, वो आपकी तरफ आने का रोड, आपके हमारी तरफ आने का। जी जी। वैसे ये मुझे लगता है हर कहीं जाने का, हर तरफ की यही आजकल कहानी है। हाँ, स्पेसिफिकली जब बरसातों के सीजन से आप जी जब बिल्कुल, भरने लगते डेफिनेटली हैं तो ना, ज्यादा सफर करता है उसमें। हाँ, तो इसलिए ज्यादा देर हो गई, कुछ काम था बस के बस वो। हाँ, तो काम का काम वाले लोग यार फंस जाते हैं कभी, कोई बात नहीं। और जी बताइए, कामकाज कैसा चल रहा है? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है, सब कर रहे हैं अल्लाह का। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, सिंगिंग के अलावा, सिंगिंग तो एक फेज़ हमारे व्यूवर्स तक पहुंचता है, नज़र आता है, उसके अलावा क्या कुछ हो रहा है ज़िंदगी में? सिंगिंग ही अभी जो, अगर मैं अपनी किसी पैशन के बारे में बात करूँ तो सिंगिंग ही पैशन है, उसी को ही कर रहा होता हूँ, उसी को कंटिन्यू करने की कोशिश कर रहा हूँ। अभी यूज्ड टू लिव इन यूएस, एक्चुअली पाकिस्तान आया हूँ तो कोशिश कर रहा हूँ कुछ टाइज मिल जाए जिससे कुछ सिंगिंग कर सकूँ, कुछ सीख सकूँ, तो कुछ गा सकूँ। वहाँ से मिली थी कि यही? हाँ नहीं, एक्चुअली वहाँ भी करता रहा हूँ, लेकिन वहाँ कुछ ज़्यादा ऐसा कुछ किया नहीं, कुछ कोई रिमार्केबल काम नहीं किया जिसको मैं बताऊँ आपको, ऐसा कुछ नहीं है। बट यहाँ आके ट्राई कर रहा हूँ, कुछ शाकिर भाई बड़ा सपोर्ट कर रहे हैं, डिफरेंट जगह पे ले जाते हैं, कुछ प्लेटफॉर्म मिल जाते हैं गाने के लिए, वहाँ गा लेते हैं, लोग सुन लेते हैं। अब कुछ आगे करने जा रहे हैं, कुछ गाने रिकॉर्ड करवाएं, कि उसके वीडियो शूट करने जा रहे हैं हम लोग। अभी शाकिर भाई इसको शूट करेंगे इंशाल्लाह, मे बी नेक्स्ट वीक। तो फिर देखें, लेट्स सी व्हाट हैपन, होप फॉर गुड, फिंगर क्रॉस। इंशाल्लाह जो होगा अच्छा ही होगा। और अगर जो अच्छा नहीं होता, मुझे लगता है कि फिर वो अच्छे के लिए ही होता है। हाँ जी, बेहतर अल्लाह जो करता है बेहतर करता है, हमें हर हाल में उसको एक्सेप्ट करना चाहिए जो भी। तो आई एम ओके विद इट, व्हाटएवर द सिचुएशन वुड बी, आई एम गुड विद इट एक्चुअली, जो भी होगा। शहज़ी, टेल मी समथिंग कि जब आप सिंगर की बात करते हैं तो हाउ डिफिकल्ट इट इज टू बी अ सिंगर? वेरी डिफिकल्ट फॉर मी। मैं बताऊं, फॉर मी एक्चुअली, मैंने, क्योंकि देखिए हर एक का अपना प्रोफेशन है, और हर किसी को अपना प्रोफेशन हार्ड लगता है। अच्छा, मैंने कुछ 2005 में कुछ मैंने एक दो ड्रामे किए थे दानिश नवाज के साथ। फॉर्चुनेटली मैं उस टाइम पाकिस्तान में था, तो उनसे मुलाकात हुई, तो मैंने एक्टिंग की उसमें 2 ड्रामों में। वो उसको मैं अपने एक्सपीरियंस को कंपेयर करूं एक गाने की रिकॉर्डिंग के साथ, तो इट इज़ वेरी हार्ड एक्चुअली, वेरी मच हार्ड, क्योंकि गाने में बहुत ज़्यादा वो आपको सुर, लय, ताल बहुत ज़्यादा ख्याल करना पड़ता है, बहुत ज़्यादा आपको फील देना पड़ता है, एक्सप्रेशंस देने पड़ते हैं। एक्टिंग इज ऑल्सो अ वेरी हार्ड जॉब, आई नो इट। बट मैं पर्सनली इसीलिए कहा कि मैंने जब कंपैरिजन किया तो मुझे एक्टिंग बेहतर, इजी लगी कंपैरेटिवली टू सिंगिंग। सिंगिंग में कोई फ्लॉस चलता नहीं है एक्चुअली, कोई एक्टिंग से छोटा मोटा कुछ एक्सप्रेशन छुपा लिया, मुझे रोना नहीं आ रहा था, मैंने मुंह छुपा लिया, मैंने ये कर लिया, शायद ऐसा कुछ हो सकता है। अच्छा, एक्टिंग में ये भी है ना कि देयर आर अदर कैरेक्टर्स आल्सो जो आपको सपोर्ट कर रहे होते हैं। जी बिल्कुल, ऐसा ही है। इन सिंगिंग दिस इज ओनली यू एंड योर वॉइस। और वो 4 लोग जैसे हाशिम भाई हैं, शाकिर भाई सुन रहे होते हैं आपको, और वो फिर नहीं हो रहा होता तो आपको पोक भी कर रहे होते हैं कि ये ठीक नहीं है, इसको दोबारा करो, इसको दोबारा। बट फॉर मी इट्स अ हार्ड जॉब, सिंगिंग इज अ हार्ड जॉब। इट इज। और
जिनको आती है, मुझे लगता है जो मास्टर हैं सिंगिंग में, और मुझे लगता है हर जगह का हर इंसान जो है ना वो अपनी जगह का मास्टर होता है। हाँ जी, ऐसे ही। सो लेकिन जब आप उस जगह पे जाने की कोशिश कर रहे होते हैं तो काफ़ी रुकावटें भी आपको नज़र आती हैं, मुश्किलें भी नज़र आती हैं, जैसे आपको भी रास्ते में बहुत सारी मुश्किलें हाँ, भी बहुत बिल्कुल सी। लेकिन एक जगह आती है व्हेन यू रियलाइज़ कि ये जितनी मुश्किलातें थी, जितना आपने सफ़र किया है, वो आपको कुछ दे के किया। सो आई गेस ये वीडियोस बन रही हैं, गाने रिकॉर्ड हो गए हैं, दिस इज़ द टाइम टू से दैट कि हाँ जी ये जितना भी मुश्किल वक्त था अब गुजर के एक अच्छी शक्ल इख्तियार कर ऐसा ही है। सो दिस इज़ अ पॉजिटिव डेफिनेटली। तो गोल अचीव करना, जैसे आप कहेंगे, जब वो हो जाता है तो फिर आपको बिल्कुल डिफरेंट फील एक आता है, ऐसा ही है। बट इन माय केस एक्चुअली आई एम हैप्पी, जो भी होगा व्हाट अल्लाह विल सजेस्ट फॉर मी, आई एम गुड विद इट। एक्चुअली मुझे उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, ट्राई करना हमारा फ़र्ज़ है। हाँ। हमें करना चाहिए कोशिश, क्योंकि परवरदिगार ने रखा भी सिलसिला इस तरीके से, कामयाबी नाकामी देना उसके हाथ में है। तो हम जो कोशिश कर सकते हैं वो ज़रूर करेंगे। और आपकी बात बिल्कुल ठीक है कि वंस यू अचीव योर गोल, सो डेफिनेटली इट इज़ अ डिफरेंट फील एक्चुअली टू गेट समथिंग, यू नो। ये अच्छी चीज़ है, बहुत अच्छी चीज़ है, और आई एम लुकिंग फॉरवर्ड टू इट। अल्लाह करे ऐसा कुछ हमारे लिए भी हो जाए, तो नेक्स्ट टाइम आपके साथ बैठें तो किसी अच्छे रिनॉन्ड नाम के साथ बैठें। अभी तो आई एम लाइक देखिए, रिनॉन्ड नाम आप कहे ना कहे, पर रिनॉन्ड आवाज़ ज़रूर है, जो हम थोड़ी देर में इंशाल्लाह अपने व्यूवर्स तक भी इंशाल्लाह पहुंचाएंगे। साथ साथ जेका हिते ॻाल्हि थी रही हुई गोल्स अचीव करण जी, ऐं पंहिंजी हुन मंज़िल ते पहुचण जी, जंहिंजो ख़्वाबु हर माण्हू ॾिसंदो, हर माण्हू हिकु मंज़िल पंहिंजे लाइ सिलेक्ट कंदो आहे, त यार कंहिं टाइम ते किथे पहुची वञूं। ऐं अगरि उते पहुची वेंदा आहियूं त पोइ हिकु ॿी मंज़िल हूंदी आहे जेके असां पंहिंजे पाण जे लाइ हिकु इमेजिनरी हिकिड़ी मंज़िल असां ठाहींदा आहियूं, त छा हिते त असां पहुची वियासीं, हाणे असांखे हिते पहुचणो आहे। सो इहो सिलसिलो इंसान जी ज़िंदगी जो हलंदो रहंदो आहे। उन सिलसिले खे थोरो सो मां सम्राट अकेडमी सां जोड़णु चाहियां थी, ऐं थोरो सो मां ॾिसणु चाहियां थी अॻियां कहिड़ा गोल्स आहिनि सम्राट अकेडमी जा। ॾाढो ख़ूबसूरती सां कल्चर खे, आर्ट खे त सम्राट अकेडमी रिप्रेज़ेंट करे रही आहे, बट अॻियां छा छा करिणो आहे शाकिर साहिबु? केतिरो कुझु आहे जेको अचीव करिणो आहे, केतिरो कुझु आहे जिथे पहुचणो आहे? फस्ट ऑफ ऑल त माण्हू त इंसान कोशिशि ई करे सघे थो, उन में रहमत अल्लाह जी हूंदी त तव्हांजो नंढड़ो बि वॾो थी वेंदो आहे। इहो हिकिड़ो रियलिटी आहे। इंसान जो कमु आहे कोशिशि करे, ऐं उन में अल्लाह साईं इहो छा आहे जो माली पाणी लॻाईंदो आहे, उनजी कोशिशि आहे पाणी लॻाइणु, पर में फुल लॻाइणु, गुल लॻाइणु, इहो अल्लाह जो। असांजो गोल्स इहे आहिनि जो जेको सॉफ्ट इमेज आहे, स्पेशली सिंध जो, पाकिस्तान जो, इंडस वैली सिविलाइजेशन जो या कल्चर जो, उहो सॼी दुनिया में रिप्रेज़ेंट थिए त असां केतिरा सिविलाइज़्ड आहियूं, केतिरा कल्चरल आहियूं, केतिरा क्रिएटिव आहियूं या हुयासीं। हिकिड़ो हे ॿियो वरी त जीअं जेकी नई जनरेशन आहे, नई यूथ आहे या टैलेंट आहे, उहो उन तरीक़े सां साम्हूं न ईंदो आहे। अहिड़ा खोड़ सातरा शहज़ी, अहिड़ी खोड़ सातरियूं इकरा, ॿिया खोड़ सातरा हाशिम साहब, खोड़ सातरियूं महविश अञा बि उन ई ख़फ़े में आहिनि या उन ई हेज़िटेशन में आहिनि त असां कीअं कयूं, कीअं थींदो, छा थींदो, उहो ख़ौफ़ ख़तमु थिए। तव्हां ॾिसंदव त असांजो जेको पड़ोस मुल्क आहे, उन में अगरि कंहिं घर में या कंहिं मोहल्ले में या कंहिं सिटी में ख़बर पवंदी त हिकिड़ो आर्टिस्ट आहे, त उनजो मेडिकल फ्री आहे, उनजी एजुकेशन फ्री आहे, उनजा सभु लाइबिलिटीज़ फ्री आहिनि, उनखे प्रॉपर वे में ट्यून करे वेंदो आहे, उनखे बाक़ाइदा इंस्ट्रक्टर्स मिलंदा आहिनि, ऐं पोइ उनखे ग्रेजुअली स्टार ठाहींदा आहिनि। ऐं असां वटि बिल्कुल नेगेटिव आहे। प्राउड टू बी आर्टिस्ट, बट थोरो इनखे सिंध ऐं पाकिस्तान में बहितर थींदो त उहो ई गोल आहे सम्राट अकेडमी जो। इवेंट्स की ॻाल्हि कयूं, अगेन उर्दू में अगर आप इजाज़त दें तो। प्लीज 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 प्लीज। अभी हम एक इवेंट बताया मैंने आपको, मीर अक्सम किया है। अब हम एक इवेंट कर रहे हैं जी, जश्न पाकिस्तान, बिकॉज वी आर पाकिस्तानी एंड प्राउड टू बी अ पाकिस्तानी। अल्हम्दुलिल्लाह। और अल्हम्दुलिल्लाह भी चूँकि ये अगस्त है, तो हम 13 अगस्त को यानी 12 बजे के बाद फिर हम उसकी केक कटिंग सेरेमनी करेंगे। जश्न पाकिस्तान एक इवेंट हम लोग कर रहे हैं, जो कि PACC यानी पाक अमेरिकन कल्चरल सेंटर में है, उनके ताउन से है। मखदूम रियाज साहब उसकी सरपरस्ती फरमा रहे हैं, सम्राट अकेडमी और वो ये इवेंट मिलकर कर रहे हैं। इसमें हम जो नेशनल एंथम्स हैं या नेशनल सॉन्ग्स हैं या डांसेस हैं जो आपके पाकिस्तान के जो कल्चरल, जिसमें आपका सिंध, पंजाब, बलोचिस्तान, KP, कैलाश, कश्मीर, हुंजा, जो भी आपके GB, जितना भी आपका कल्चर है वो सही तरीके से सामने आए, और पाकिस्तान बनने के पीछे क्या वो एक पूरी थीरी थी वो सामने आए। उसमें ज़िशान अली हैदर साहब का ये आइडिया है और हम उसको ऑर्गेनाइज मिलके कर रहे हैं। बहुत अच्छा इवेंट होने जा रहा है, बल्कि आप सबसे गुजारिश आप आएँ। ये 13 अगस्त को है, जिसको हम
डांसेस सम्राट एकेडमी की तरफ से दे रहे हैं, म्यूज़िक में ज़िशान अली हैदर हैं, उनकी टीम में, फिर शिराज शहजी जो है वो, शहजी भाई इसको प्रॉपर एज सिंगर, उनका एक पूरा म्यूजिकल बैंड है, वो परफॉर्म करेंगे, बड़ा अच्छा नेशनल कॉज है। और उसमें फिर हलीम की न्याज भी होगी क्योंकि मुहर्रम भी है। जो लोग आएंगे बजाय हम किसी और तरफ जाने के, हम पाकिस्तान के कॉज के बाद मजहबी मामला भी देख रहे होंगे। ये बड़ा एक अच्छा इवेंट है। इसको रेड मीडिया सर्कल हमें इसको स्पॉन्सर कर रहा है और सिंध बैंक इसमें इंशाल्लाह स्पॉन्सर कर रहा है और डॉक्टर ईसा लैब इसको स्पॉन्सर कर रही है। तो ये इस तरह के इवेंट्स आते रहने चाहिए। नेक्स्ट फिर हम एक प्ले कर रहे हैं इंडस रिवर्व, अ लिविंग इंडस रिवर्व, जो कि हम प्लान कर रहे हैं कि उसको हम 3 ज़बानों में करेंगे, सिंधी में, उर्दू में और अंग्रेज़ी में, ताकि अगर हम सिंध में करें तो सिंधी ज़बान में हो, पाकिस्तान में कहीं और इस्लामाबाद लाहौर करें तो उर्दू में हो, और ग्लोबली अगर कहीं तो वो अंग्रेज़ी में हो। बड़ा प्ले है। तो इस तरह के पूरा एक साल इवेंट प्लान होते हैं। तो आपकी मेहरबानी है, हम जब भी कोई इवेंट करते हैं तो पहले आके आपके स्टेज पे बता देते हैं ताकि वो कनेक्शंस आ जाते हैं। आपकी मेहरबानी है कि आप बताते हैं और लोगों को पता चलता है कि इतने अच्छे इवेंट्स होने वाले हैं। जी जी। और हमारे पास ये भी मसला बहुत ज़्यादा है कि हमारे पास इवेंट्स तो होते हैं लेकिन अच्छे और मीनिंगफुल जो इवेंट्स हैं वो बड़े कम नजर आते हैं। जी बिल्कुल ऐसे ही, बिल्कुल। तो सम्राट खुद या सम्राट एकेडमी, ये आप लोग उन लोगों में से हैं, उन इदारों में से हैं जो अच्छी चीज़ और सही चीज़ लोगों तक पहुंचाते हैं। जी ये एक बड़ी खूबसूरती है आप लोगों की। अच्छा, ये जल्दी सा असां को इन में पार्टिसिपेशन कयूं का खूबसूरत शे तव्हां ताईं पहुंचाइण जी। ज़रा सा आते मैं ज़रा किथे हुआसीं असां त जेका पार्टिसिपेशन मां पंहिंजे प्रोग्राम में करणु चाहियां थी, ऐं उहा आवाज़ जेका सही आवाज़, सुठी आवाज़, प्यारी आवाज़ पंहिंजे व्यूवर्स तक मां पहुंचाइणु चाहियां थी। असां गॾु शही साहब गॾु आहिनि, मां चाहियां तो उन्हनि जी आवाज़ असांजे प्रोग्राम में शामिल थिए। हाशिम भाई, छा ख़्यालु आहे, कुझु शामिल कजे? जी ठीक है जी। प्यारे दिल में जगह, धड़कनों में समा, तुझको कसम मेरी जाना, आके न फिर दूर जाना। कसम मेरी जाना, आके न फिर दूर जाना। प्यारे दिल में जगह, जिंदगी में देखो ये दिन भी है आया। ओ वीरा मेरी जिंदगी में देखो ये दिन भी है आया। खुशबू ही खुशबू है उसकी, दिल में नशा सा है छाया। मेरी सुन और सुना, धड़कनों में तुझको कसम मेरी जाना, आगे न फिर दूर जाना। प्यार दिल में जगा, वीरा मेरी जिंदगी में देखो ये दिन भी है आया। खुशबू ही खुशबू है उसकी, दिल में नशा सा है छाया। मेरी सुन और सुना, धड़कनों में समा, तुझको कसम मेरी जाना, आके न फिर दूर जाना।
कसम मेरी जाना, आके न फिर दूर जाना। प्यार दिल में जगा। वाह जी वाह, वाह जी वाह, ज़बरदस्त 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 माशाल्लाह। अच्छा जी, जल्दी सा ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, अॼु जेको महिमाननि सां तव्हांजी मुलाक़ात जो सिलसिलो आहे उहो अञा ताईं जारी आहे। हालांकि त प्रोग्राम जा जेके आख़िरी जेका लम्हात आहिनि उन में असां दाख़िल थियण वारा आहियूं, पर हींअर ताईं सिलसिलो जारी आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हां प्लान कुझु कंदा आहियो, पर तव्हांजे लाइ उहा एॾी ख़ूबसूरत प्लानिंग ख़ुदा ताला जी तरफ़ां थी चुकी हूंदी आहे जंहिंजे बारे में तव्हांखे अंदाज़ो ई न हूंदो आहे, ऐं उहा बेशक त ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे, तव्हांजी प्लानिंग खां कई गुना वधीक सुठी हूंदी आहे। हिकु ॿियो आवाज़ु आहे जंहिं असांखे जॉइन कयो आहे, सुबुह थी आहे असां आर्ट जो नालो वरितो आहे, हींअर ताईं उहो आर्ट तव्हां ताईं असां पहुचाईंदा पिया रहूं। असां गॾु हिकु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु जेको डिफरेंट जॻहियुनि ते तव्हां ॿुधो बि हूंदो, तव्हां ॾिठो बि हूंदो, एज़ एन विनर जी बि हिननि खे रिवॉर्ड अल्हम्दुलिल्लाह मिली चुको आहे काफ़ी कॉम्पिटिशन्स में। असां गॾु ज़ीशान अली हैदर साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम सलाम। कीअं हो? ठीक आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। तबीयत ठीक है? जी जी जी। ज़िंदगी कीअं आहे ज़ीशान साहब? सिंधी मुझे बस ठीक ही आती है। बस ठीक, असांखे ठीक ही खपे। परफेक्शन ते असां वेंदा ई कोन आहियूं, असां ठीक ही हुजे। हाँ ऐसे ही। ज़ीशान साहब धरती टीवी थोड़ो ख़र्चो कयो आहे, तव्हांजे ॻाल्हाइण जे लाइ अलॻि माइक खयों आहे धरती टीवी। सॉरी सॉरी सॉरी। ओ प्रोडक्शन तो कैसे हैं आप? खैरियत से हैं? जी 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 अल्हम्दुलिल्लाह। जैसे आपने बात की सिंध के हवाले से, तो मुझे समझ आती है और हमारे घर में भी बोली जाती है, क्योंकि मैं जो बिलोंग करता हूँ बैक से, वो नवाबशाह शहर से हम लोग बिलोंग करते हैं। तो मेरे जो बुज़ुर्ग हैं वो तो सब बोलते हैं, लेकिन मेरा जो कल्चर है, उठना बैठना है, वो ज़्यादातर ऐसा होता है कि फील्ड के लोग उर्दू में बात करते हैं, इंग्लिश में बात करते हैं, ये चक्कर है। हाँ। तो इस चक्कर में लेकिन मुझे लगता है कि आपकी बात पूरी पहुंचनी चाहिए, जुबान कोई भी हो, हाँ आपकी बात पहुंचनी चाहिए। क्या बात? बात ये कि बात इंसानियत की है और मोहब्बत की है। हाँ। आपके अखलाक में वो पावर होनी चाहिए, लैंग्वेज कुछ भी हो। हाँ, लैंग्वेज कुछ मायने भी नहीं हो। रखती। ये ठीक है, जो लोग लैंग्वेज पे काम करते हैं बहुत अच्छी बात है, चीज़ों को प्रिजर्व करना बहुत अच्छी बात है, लेकिन उस पे जो हम एक बहस का एक पहलू बना देते हैं उसको, ये ज़रा, हाँ ये ज़रा हमारे पास और बहुत सारे इश्यूज़ हैं जिस पे हमें बैठ के बहस करनी चाहिए, जिसके हल हमें ढूंढने चाहिए। इन छोटी छोटी चीज़ों को यार रहने दे, किसी और दिन बैठ के इस पे बात करेंगे। अच्छा जी, वक्त ॾाढो घटि आहे ऐं वक्त जी कमी आहे, मां चाहियां थी त उनखे भरपूर तरीक़े सां यूटिलाइज़ कजे। आवाज़ूं ख़ूबसूरत असां वटि मौजूदु आहिनि, अञा त हीअ आवाज़ बि अञा ताईं छो न शामिल थी आहे सम्राट साहब? वॾा सिंगर अची विया आहिनि, साईं शिराज भाई, शेज़ीरा। ये आपको बड़ा ये इनका बड़ापन है। असल में आर्ट जो है, उस्ताद मेहंदी हसन खान साहब की मैं एक बात मुझे याद आई है इस बात से। तो मेरे उस्ताद हैं उस्ताद मोहम्मद हुसैन खान साहब, वो उनके साथ होते थे। तो आपने कहा कि मेरा रिश्ता है ना खान साहब से 300 साल का है शाजी भाई। तो साथ जो बैठे हुए थे लोग, उन्होंने कहा आपकी तो उम्र इतनी है ही नहीं, फिर आप 300 साल कैसे बता रहे हैं? बोला बात ये है कि मौसीकी जब से जिंदा है ना, तो हमें जानते हुए इसको 300 साल हो गए। वैसे तो हज़ारों साल से चलती आ रही है, लेकिन मौसीकी के हवाले से खान साहब का जो लेवल है, खान साहब जिस सुर को जानते हैं, तो मैं ये समझता हूँ कि इनसे मेरा रिश्ता 300 सालों से। माशाल्लाह आप उस घराने से भी हैं और ये भी कंटिन्यू किए हुए माशाल्लाह। और ये बस मालिक की देन है, मालिक का निज़ाम है कि उसने मुझे, मैं नाचीज़ हूँ, बस वो उसकी देन है, उसने मुझे उस घराने में पैदा किया और कोशिश कर रहा हूँ कि मैं बुज़ुर्गों की लेगेसी को आगे लेकर चलता रहूँ। वाह, बहुत ही खूबसूरत बात। और कहते हैं कि आजिज़ी एक ऐसी पावर है आपके पास जो अगर आप सीख जाएं तो आप दुनिया की हर ऊंचाई पे पहुंच सकते हैं। ऐसा ही, बिल्कुल। लेकिन अगर आप, हमारे पास बहुत सारे ऐसे लोग भी हैं जो शायद काम जानते हैं, शायद मैं भी काम नहीं जानती होंगी, तो शायद वो जानते या नहीं जानते, ये एक अलग एक टॉपिक है, लेकिन वो अपने करियर के स्टार्ट में ही एक अपने लिए, वो कहते हैं ना अपने पैरों पे खुद कुल्हाड़ी मारना, तो वो जो कुल्हाड़ी होती है ना, जहाँ आप उस कुल्हाड़ी से जो आजिज़ी काट देते हैं अपने अंदर, ये एक बड़ा बुरा अमल है जो हमारे पास, हमारी स्पेसिफिकली हमारी फील्ड में बहुत ज़्यादातर देखा जाता है।
लेकिन मुझे ऐसा लगता है जब आप उस आजिज़ी का दामन थामते हैं ना, तो फिर वो इतनी ऊंचाई तक आपको लेके जाता है कि आप कोई बंदा इमेजिन नहीं कर सकता। हमारे खानदान में, सॉरी टू से, कि हमारे खानदान में और हमारे बुजुर्गों में ये बात पाई जाती है, और शाकिर भाई भी यकीनन इस बात से इत्तफाक करेंगे, क्योंकि इनके जो बुजुर्ग हैं वो भी माशाल्लाह काफ़ी गुणी लोग हैं और ये ख़ुद ख़ानदानी लोग हैं। तो ये इनका प्यार है, ये मुझे इज़्ज़त देते हैं। मैं इस काबिल नहीं हूँ, बस मालिक की है और निज़ाम और इनकी मोहब्बत है। अच्छा, मैं बात कर रहा था, हमारे यहाँ सबसे पहला जो सबक सिखाया जाता है वो सिखाया जाता है अदब का, क्योंकि जिसमें अदब नहीं है, सुर एक ऐसी चीज़ है जो हम जब गाते हैं तो उसकी शक्ल नज़र नहीं आती, बस उसकी जो शक्ल है अगर वो कोई बना सकता है तो वो ये लोग हैं। हम सिर्फ गाते हैं, उसको अगर कोई शक्ल देता है, कोई उसको क्या कहना चाहिए शाकिर भाई, उसका स्केच बनाता है, हाँ स्केच बनाता है, तो वो ये लोग हैं, सामने लाता है, उसको बताते हैं कि भाई ये इस लफ्ज़ का मतलब ये है, इस लफ्ज़ का मतलब ये है, ये अपने अंदाज से बताते हैं, हम उसको आवाज़ से पूरी अक्कासी। तो ये एक बड़ा कनेक्शन है ना। तो हमारे यहाँ ये पहला सब्जेक्ट होता है कि अदब, वो आपने दामन नहीं छोड़ा। तो बस वो उसी को लेकर चल रहे हैं, बाकी अल्लाह इज्जत दे रहा है, अपना कुछ नहीं है। और जिस खूबसूरती के साथ आप चल रहे हैं, उस खूबसूरती के साथ आज हमारा प्रोग्राम भी बड़ा जी अल्हम्दुलिल्लाह, कितना रंगीन कलरफुल हो गया माशाल्लाह। हाँ, कहाने वाकई में अलग अलग कॉर्नर थे, अलग अलग कलर्स में कैडी प्रोग्राम में नजर अचन पिया, सब स्टार बैठा है माशाल्लाह। हाँ, आई वरी ॻाल्हि है, हर ब्रेक में एक नयो कलर आहे जेको असां नाज़रीन ताईं पहुचाए रहिया आहियूं। तव्हांजी वाइब में बि छड़ी सुठी आहे, जो तव्हां आगाज़ कंदा आहियो, माण्हुनि सां कम्युनिकेट कंदा आहियो, तव्हांजे शो में कुदरती रहमत थींदी वेंदी आहे, कहिड़ो कलरफुल माशाल्लाह माशाल्लाह। थैंक यू सो मच, क्रेडिट गोस टू यू एंड डेफिनेटली डायरेक्टर एनडी शर्मा साहब। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं मूंखे लॻे थो तव्हां पंहिंजो पार्ट विझण जी कोशिशि कंदा आहियो, ऐं उन खां पोइ कड़ियूं जेके ॿियूं आहिनि उहे पाण ई जुड़ंदियूं। अल्लाह जी रहमत आहे, बेशक। एक कदम इंसान चलता है पॉजिटिव, 99 कदम कहीं और से आते हैं, उसको हम अल्लाह की रहमत कहते हैं। जहाँ इल्म, शऊर, अक्ल, दुआ, बददुआ, अदब, सारी लेगेसी खत्म होती हैं, वहाँ अल्लाह की रहमत शुरू होती है। उस चीज़ को कभी नहीं भूलना चाहिए। बहुत ही खूबसूरत बात, बहुत ही खूबसूरत बात। ऐं ॾाढी खूबसूरत ॻाल्हियूं अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजे प्रोग्राम में थियूं बि आहिनि, असां ॿुधियूं बि आहिनि, असां कयूं बि आहिनि। जल्दी सां मां चाहियां थी, त वक़्तु ॾाढो घटि बचियो आहे अॼोके एपिसोड जो, जल्दी सां चाहियां थी त उहा ख़ूबसूरत आवाज़ जिन असांखे हीअं जॉइन कयो आहे उहा शामिल कजे। ज़ीशान साहब, छा असांजे नाज़रीन जे लाइ प्ले करे रहिया आहियो? अच्छा, ऐसा है कि उस्ताद मेहंदी हसन खान साहब की तो जैसे कहीं जाते हैं तो फरमाइश आ ही जाती है। हाँ हाँ हाँ, हेलो हेलो, जी 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 जी, ओके, हेलो। हाँ, तो ऐसे है कि हम कहीं जाते हैं तो उस्ताद मेहंदी हसन खान साहब का वो एक ऐसा वो लगा हुआ है कि उनकी फरमाइश लाजमी आती है। हाँ। तो आज मैं हमारे उन आर्टिस्टों को कोशिश करूँगा कि गा कर सुनाऊँ उनको, लोगों को आपके तवज्जो से बताऊँ कि जिन लोगों को लोगों ने सुनना ही छोड़ दिया है। अहमद रुश्ती साहब का एक गाना है, सो वो मैं आपकी नज़र करूँगा, होपफुल कि आपको सबको पसंद आए। जी जी। ओके। हाँ, इसी मोड़ पर इसी जगह बैठ कर, हाँ इसी मोड़ पर इसी जगह बैठ कर तुमने वादा किया था साथ दोगे जिंदगी भर, छोड़ कर तुम न जाओगे। हाँ, इसी मोड़ पर इसी जगह बैठ कर, हाँ इसी मोड़ पर इसी जगह बैठ कर तुमने वादा किया था साथ दोगे जिंदगी भर, छोड़ कर तुम न जाओगे। हाँ,
इसी मोड़ पर इस जगह बैठ कर। याद है आज भी मुझको उस हंसी शाम का मंजर, दिल जहां मैंने हारा था, मैंने तुमको पुकारा था प्यार से अजनबी कहकर। हाँ इसी मोड़ पर इस जगह बैठ कर, हाँ इसी मोड़ पर इस जगह बैठ कर। करना चाहता हूँ कि ये गाना गाते मुझे बड़ा पसंद है, राहत साहब का है, नैना ठग लेंगे, अगर आप इजाजत दें। प्लीज 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 देखिए और पूछ जी। बिस्मिल्लाह जी। दारा नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत मानियो रे, नैनों की मत सुनियो, नैनों की मत सुनियो रे, नैना ठग लेंगे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे। जगते जादू फूकेंगे रे, जगते जगते जादू, जगते जादू फूकेंगे रे, नींद बंजर कर देंगे, नैना ठग लेंगे, ठग लेंगे, नैना ठग लेंगे। नैनों की मत मानियो रे, ये गाना स्पेशली शाकिर भाई को मैं डेडिकेट कर रहा हूँ और शाजी भाई की नज़र आप सबकी नज़र। भला बंदा देखे न पराया ना सगारे, नैनों को तो डसने का चस्का लगा रे, भला बंदा देखे ना पराया ना सगारे, नैनों को तो डसने का चस्का लगा रे, नैनों का ज़हर नशीला रे, नैनों का ज़हर नशीला, नैनों का ज़हर नशीला रे, नैनों का ज़हर नशीला। बादलों में सतरंगियां बोए बुर तलक बरसावे, बादलों में सतरंगियां बोए, नैना
बावरा कर देंगे, नैना ठग लेंगे। आखिरी अलाप। नैना ठग लेंगे, ठग लेंगे। नैना ठग लेंगे। नैना 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 वाह जी वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। क्या बात। ये तो भी मेरा सवाल होना चाहिए था। ये वैसे अब ये आपको ज्यादा शाजी भाई जानते हैं। शाजी पूछ लो ना, भाई अगर ये नैना देखी तो नहीं है आपने? साथ तो नहीं आई करीब कहीं? कोई। ये वही वाली नैना है जो उस दिन नजर आई थी? जी जी, ऐसा है ना, ऐसा तो पूछ नहीं लो। है? पता कोई वेट तो नहीं कर रहा नीचे? नहीं, हमने नहीं पूछा ऐसा ये नहीं, तो। वेरी नाइस, वेरी नाइस। हाँ भाई। अच्छा वैसे क्या बात बिल्कुल बहुत ही खूबसूरत अंदाज, खूबसूरत आवाज़ माशाल्लाह से। अच्छा शाकिर साहब, हिकु जेका शे मूंखे हींअर जेका हिकु पैकेज हिकु नज़र अची रहियो आहे, तव्हांजी नज़रुनि मां तव्हांजे इदारे में त इहो पैकेज हर रोज़ हिकु डेली जी रूटीन। हा डेली जी रूटीन आहे ऐं हर रोज़ हिकु नयो हिकु पैकेज हूंदो जेको तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। हाणे तव्हां ॾिसो त इन में कोई वल्गैरिटी जो एलिमेंट आहे, या इन में कोई नेगेटिव अंसर आहे, या कंहिंजी बदगोई आहे, या नाउज़ बिल्ला कंहिंजी दिलि आज़ारी आहे। हिकिड़ो फन आहे, आर्ट आहे, केॾा महव थी वेंदा आहिनि। असां त यू आर दी आर्टिस्ट एंड वी आर आर्टिस्ट, जेका माण्हू वेठा आहिनि हू बि इंजॉय करे रहिया आहिनि, बिकॉज़ हिकिड़ो एलिमेंट आहे न तव्हांजो कनेक्शन, अगेन द सोल कनेक्शन। त पोइ उनखे थोरो ऑडियंस खे सम्झणु घुरिजे, ऐं इन क़िस्म जी जेकी एक्टिविटीज़ आहे उहा हुजणु घुरिजे डिफरेंट डिफरेंट जॻहियुनि ते, न सिर्फ़ु अकेडमी में, अकेडमी ऐं टीवी चैनल्स ऐं शोज़ खां सिवा बि अहिड़ी एक्टिविटीज़ हुजणु घुरिजे, ताकी आर्ट सेफ थिए, प्रिजर्व थिए ऐं आर्टिस्ट बि सेफ थिए। आर्टिस्ट बि सेफ थिए, बिल्कुलु इहो एक्चुअली सही ॻाल्हि आहे। त असांजो जेको आर्टिस्ट आहे उन जी बि नज़रसारी करण जी हिन दौर में ज़रूरत आहे। त असांजो जेको आम आर्टिस्ट आहे, जेके कीअं आहिनि, किथे आहिनि, इन जो मुंहिंजे ख़्याल में इन जे लाइ इन ॻाल्हाइण वारा इलाही मास्टर माइंड वेठा आहिनि, त इन ते असां नथा वञूं। बट यस, जेको बि जंहिं बि आर्ट सां तालुक़ु रखे थो, जेतिरो बि रखे थो तालुक़ु, उन जे लाइ हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ज़रूरु हुजणु खपे जेको उनखे एटलीस्ट वंस इन अ लाइफ उनखे उन प्लेटफॉर्म ते परफॉर्म करण जो ज़रूरु मौक़ो मिले। असां वटि अहिड़ा कई आर्ट ही त मतिलबु ब्लेसिंग आहे, असां वटि त अहिड़ा इदारा आहिनि जो असांखे जॻहियूं मिली थियूं वञनि, या अहिड़ा चैनल्स आहिनि जो असांखे जॻहियूं मिली थियूं वञनि। बट अॼु बि असां वटि हिकु वॾो नंबर आहे आर्टिस्टनि जो जिन खे हींअर प्लेटफॉर्म ई न मिलियो आहे। हिकिड़ो आहे जो ढूंढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती, ये ख़ज़ाने तुझे मुमकिन है ख़राबों में मिले। जेको वॾो आर्टिस्ट आयो आहे सो इंटीरियर मां आयो आहे, ऐं असांजो जेको इंटीरियर साइड आहे, ॾिसो न कराची में, लाहौर, इस्लामाबाद में त अपॉर्चुनिटीज़ आहिनि, पर छा थींदो जॾहिं लाड़काणे मां टैलेंट न ईंदो, या हैदराबाद मां टैलेंट न ईंदो, या दादू मां न ईंदो, या सखर मां, या पन्ने आकल, सपोज, या पंजाब जी इंटीरियर मां, या केपी या बलोच इंटीरियर मां आर्टिस्ट जो अचणु ख़तमु थी वियो आहे, छाकाणि शेल्टर न आहे, ऑर्गेनाइजेशन्स न आहिनि, ऐं आहिनि बि त बराए नाम आहिनि।
त ई जेको मुंहिंजो कमु आहे मां प्राइवेट सेक्टर में करे रहियो आहियां बट बेसिकली त गवर्नमेंट जो कमु आहे शेल्टर ॾियणु या इदारा अहिड़ा क़ाइमु करण जो पंहिंजे कल्चर खे प्रिज़र्व कनि हे त गवर्नमेंट जो कमु आहे। मां छो कंदो आहियां छाकाणि गवर्नमेंट नथी करे त पोइ असां जहिड़े माण्हू तव्हां जहिड़ा माण्हू टीवी चैनल्स इनखे कंदा आहिनि जेतिरो करे सघंदा कम गवर्नमेंट जो आहे। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। अच्छा मज़े जी ॻाल्हि इहा आहे त काफ़ियुनि जॻहियुनि ते असांखे काफ़ी सारा अहिड़ा गवर्नमेंट जा प्रोजेक्ट्स बि नज़र ईंदा आहिनि। जीअं रिसेंटली हिकु जॉब अनाउंसमेंट जो हिकिड़ो सिलसिलो जेको असांखे नज़र आयो ऐं उन मां कई अहिड़ा आर्टिस्ट असांखे नज़र आया जिन जो को नालो निशान किथे बि कोन हो बट उन्हनि वटि उहा आवाज़ हुई उहा टैलेंट हुए। सिंगिंग जे हिकु टीचर जो हिकिड़ो सिलसिलो हलियो हो ख़बर न आहे उहो केसि ताईं पहुतो इन जे बारे में कंहिं अलॻि ॾींहुं डिस्कस कंदासीं बट यस अहिड़ा प्रोजेक्ट्स जेके थी रहिया आहिनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर यस नंबर वधीक हुजणु खपे छो त असां वटि आर्ट इलाही घणो आहे। अच्छा जी प्रोग्राम अॼोके एपिसोड जो टाइम ख़तमु थी वियो आहे ऐं हींअर ताईं असां सभिनी जी आवाज़ जेका आहे उहा अल्हम्दुलिल्लाह शामिल प्रोग्राम में करे चुका आहियूं। सम्राट साहब जी आवाज़ अञा बाक़ी आहे त उहा मां चाहियां थी त उहा बि प्रोग्राम में शामिल थिए ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां थिए। उन सां गॾोगॾु मां चाहियां थी त तमामु प्रोग्राम जो जेका अॼोके एपिसोड जेका एंडिंग आहे जीअं स्टार्ट असां आर्ट जे नाले सां कयूं असां एंडिंग बि अॼोके एपिसोड जे आर्ट जे नाले सां कयूं ऐं उन ई नाले सां कयूं जंहिंजे बारे में असां अक्सर ॻाल्हाईंदा आहियूं पर अॼु हिकु मुज़ाहिरो तव्हां ताईं पहुचाइणु चाहियां थी। उहो पैकेज जेको असांखे अकेडमीज़ में नज़र ईंदो आहे अॼु उहो पंहिंजे स्टेज ते पंहिंजे शो में मां सजाइणु चाहियां थी ऐं सभई जेके बि हींअर आर्टिस्ट वेठा आहिनि उन्हनि सभिनीनि खे गॾु मां परफॉर्म कराइणु चाहियां थी पंहिंजे हिन प्रोग्राम में ऐं तव्हां सां मुलाक़ात वरी इंशाल्लाह ॿिए प्रोग्राम में थींदी। थैंक यू सो मच तव्हां सभिनी जो असां गॾु हुजण जो असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जो। थैंक यू सो मच तव्हांजो बि पंहिंजो वक़्तु कढी ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जो ऐं ख़ूबसूरत आवाज़ूं असांजे प्रोग्राम में शामिलु करण जो। आख़िर में कुझु गॾु प्ले कयो वञे छा ख़्यालु आहे सम्राट साहब? छाकाणि ही ऑगस्ट जो आहे महीनो त हिकिड़ी ॿ सीटूं तव्हांजी नज़र कयां पोइ गानो मां चाहींदो सभु उथी बि ॻाईंदासीं तव्हां बि ईंदव। ॿ सीटूं तव्हांजी इजाज़त आहे। जी जी प्लीज़। पाकिस्तान पाइंदाबाद वारो मामलो आहे त खां तो थोड़ा सा मुझे फ्लूट दे देना सिर्फ एक माइक हेलो 14 अगस्त है हम सब उसको इंडिपेंडेंस डे के दिन से याद करते हैं। उसके पीछे क्या कुर्बानियाँ हैं क्या लोग हैं कितने लोग मरे हैं और आज हम इतना आज़ाद कैसे हैं ये हमें हमेशा याद रखना चाहिए। तो 2 लाइनें जो नियाज़ अली साहब ने उसको कंपोज़ किया था खान साहब ने गाया था। बहुत बड़ा नाम जिसने इसको लिखा जमीलुद्दीन आली साहब। तो मैं चाहूँगा कि याद रहे हमेशा कि मेरा इनाम पाकिस्तान मेरा पैगाम पाकिस्तान मोहब्बत अमन है और अमन का पैगाम पाकिस्तान खुदा की ख़ास रहमत है खुदा की ख़ास रहमत है बुज़ुर्गों की बशारत है कई नस्लों की कुर्बानी कई नस्लों की मेहनत है असासा है दिलेरों का शहीदों की अमानत है असासा है दिलेरों का शहीदों की अमानत है ताउन ही ताउन है मोहब्बत ही मोहब्बत है तभी तारीख ने रखा है इसका नाम पाकिस्तान मेरा इनाम पाकिस्तान अंधेरों को मिटाएगा उजाला बन के छाएगा ये खित्ता इनकलाबी है नई दुनिया बनाएगा अगर अल्लाह ने चाहा ज़माना वो भी आएगा जहाँ तक वक्त जाएगा उसे आगे ही पाएगा निदा कायद की है इकबाल का इल्हाम पाकिस्तान मेरा इनाम पाकिस्तान मेरा पैगाम पाकिस्तान पाकिस्तान पाइंदा। आपकी नज़र एक गाना हम सब चाहेंगे कि हम आप है जज्बा जनू तो हिम्मत ना जस्तजू जो करे वो छुए आसमां मेहनत अपनी होगी पहचान कभी ना भूलो सबकी नजरों में पाकिस्तान कभी ना भूलो पाकिस्तान है हमारा पाकिस्तान है तुम्हारा है जज्बा जुनूनों तो हिम्मत जिस पे जो करे वो छुए आसमां मेहनत अपनी होगी पहचान कभी ना भूलो सबकी नजरों
भूलो, पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है हमारा। मिलके कहना है, बढ़ना है आगे हर कदम, ये जब तक है दम में दम, बढ़ना है आगे हर कदम, जब तक है दम में दम। होगी कभी हिम्मत न कम, जज्बा जुनून तो हिम्मत है, जिस पे जो करे वो छुए आसमान, अपनी होगी पहचान कभी न भूलो, सबकी नजरों में पाकिस्तान न भूलो, पाकिस्तान है हमारा, पाकिस्तान है तुम्हारा, पाकिस्तान है हमारा, अरे पाकिस्तान है तुम्हारा, अरे पाकिस्तान, अरे पाकिस्तान है तुम्हारा, पाकिस्तान।